सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। दिवाली के दीप जले हैं, यार से मिलने यार चले हैं, चारों जानिब धूम धड़क्का, छूटे रॉकेट और पटाखा, घर में फुलझड़ियां छूटे, मन ही मन में लड्डू फूटे, दीप जले हैं घर आंगन में, दीप जले हैं घर आंगन में, उजियारा हो जाए मन में, अपनों की तो बात अलग है, वाह आज तो सारे गैर भले हैं। वाह दिवाली के दीप जले हैं, राम की जय जयकार हुई है, रावण की जोहार हुई है, सच्चे का हर बोल है बाला, झूठे का मुंह होगा काला, बिल्कुल सच्चाई का डंका बाजे, सच के सर पर सेहरा नाचे, झूठ की लंका खाक बना के राम अयोध्या लौट चले हैं। दिवाली के दीप जले हैं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलकर खाएं यार मिठाई, भूल के शिकवे और गिले सब, हंसते गाते आज मिले सब, कहने को हर धर्म जुदा है, कहने को हर धर्म जुदा है, भूल के शिकवे और गिले सब, हंसते गाते आज मिले सब, कहने को हर धर्म जुदा है, लेकिन सबका एक खुदा है। वाह एक माटी के पुतले हैदर, एक माटी के पुतले हैदर इस सांचे में खूब जले हैं, दिवाली के दीप जले हैं, दिवाली के दीप जले हैं। अस्सलाम वालेकुम, नमस्ते एंड हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली तमाम असांजा जेके प्यारा प्यारा जेके असांजा मिनोरिटी सां ताल्लुक़ रखंदड़ जेका हिंदू भाइर आहिनि उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ खां नमस्ते ऐं मूंसां गॾु मुझे आहिनि तरफा भी जे तव्हां ख़बर आहे मां तव्हांजी होस्ट हज़रा ख़ान, मुंहिंजे तरफा बि तव्हां सभिनी खे हैप्पी दिवाली ऐं उहे ई नमस्ते। ऐं जेको आहे दिवाली जी ख़ुशी न सिर्फ़ु जेको आहे जीअं हिंदू असांजी कम्यूनिटी जी ईद आहे, बल्कि असांखे बि जी ख़ुशी थींदी आहे, छो जो ॾिसो न रंग हर हिकु इंसान खे वणंदा आहिनि। हे जेके ॾीया ॿरी रहिया आहिनि या मुख़्तलिफ़ रोशनियूं तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि ऐं इन रोशनियुनि जे विच में गुलाब जा गुल हुजनि, वरी ॾीया ॿरनि, त इहे रोशनियूं हर कंहिंखे जेको आहे पसंदि ईंदियूं आहिनि। सो बहरहाल अॼु जेको आहे असांजी हिंदू कम्यूनिटी जी हिकिड़ी ईद आहे ऐं वॾी ईद आहे ऐं मिठी ईद इन खे चयो वेंदो आहे। ऐं इन ईद में मुख़्तलिफ़ मिठाइयूं जेके आहिनि उन्हनि जे तरफ़ां उन्हनि जे घरनि में स्पेशली तयारु कयूं वेंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए खे खारायूं वेंदियूं आहिनि। ऐं उहा ई ॻाल्हि आहे आसिफ़, जीअं असां पंहिंजी ईदुनि ते पंहिंजा रुठल बि परचाईंदा आहियूं, बिल्कुलु। त ही बि पंहिंजी ईद ईअं ई बिल्कुलु सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं खोड़ सारियूं रौनकूं हूंदियूं आहिनि। हिन हैप्पी दिवाली जंहिंखे असां चऊं था उन में ई हिकु लाइक ईद ई आहे उन्हनि जे लाइ। ऐं सो बहरहाल उन्हनि जी ईद न आहे, असांजी बि ईद आहे। बिल्कुलु, इन जे करे बि ईद असांजी आहे की असांजा इहे सभु जेके बि दोस्त आहिनि ॾाढा प्यारा आहिनि, जेका असांजा जो दोस्त जिन्हनि सां असांजी मेल मुलाक़ात थींदी आहे। पर यार मुंहिंजे लाइ अज़रा हिकिड़ो तमामु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे की मुंहिंजी विश हुई की मतिलबु दिवाली माना हूं त ईदूं त असां सेलिब्रेट कयूं, पर मुंहिंजी ख़्वाहिश हुई की पंहिंजनि सां इन्हनि पंहिंजनि भाइरनि सां जेको आहे सो ईद सेलिब्रेट कयूं, दिवाली बिल्कुलु दिवाली सेलिब्रेट कयूं। ऐं दिवाली जे लाइ चयो वेंदो आहे की फेस्टिवल ऑफ लाइट्स। सो जॾहिं लाइट जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन में रोशनी हूंदी आहे ऐं रोशनी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, रोशनी सां काफ़ी शयूं ईंदियूं आहिनि, रोशनी सां इल्मु ईंदो आहे, रोशनी सां सम्झ ईंदी आहे, रोशनी सां विज़डम ईंदी आहे, रोशनी जेको आहे सो साइन आहे असांजे शऊर जो, ऐं रोशनी सां जेको आहे सो मुहबत जो हिकिड़ो पैगाम आहे, रोशनी सां मंज़िल नज़र ईंदी आहे ऐं रोशनी जेको ॾीओ जेको आहे सो तमामु शयुनि खे जेको आहे सो डिफाइन कंदो आहे। ऐं ॾीओ जॾहिं ॿरंदो आहे, असां पाण नंढे हूंदे ॾीआ ॿारिया आहिनि त छा त फीलिंग्स हूंदियूं आहिनि। अॼु फीलिंग्स खे असां जेको आहे सो एक्सप्लोर कंदासीं कहिड़े तरीक़े सां। जेको बचपन हूंदो हो असां ॼाटरी खणी करे ॾीआ खणी करे सॼे घर में घुमाईंदा हुआसीं। यकीनन जेके बि त्योहार हूंदा आहिनि, जेके बि त्योहार हूंदा आहिनि, जंहिं बि मज़हब में हूंदा आहिनि,
ऐं उन जो वॾो मक़सदु हूंदो आहे, उन जो बैकग्राउंड हूंदो आहे, उन में कोई न कोई हिकिड़ो भलो मैसेज हूंदो आहे। ऐं त वाक़ई में ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। सिर्फ़ु त वाक़ई ईदूं मल्हाइण जो या ही जेके त्योहार आहिनि इहे मल्हाइण जा बि हिकिड़ा मक़सद हूंदा आहिनि। त दिवाली जेको आहे उहा छो मल्हाई वेंदी आहे, हिन जे पोयां छा मक़सदु आहे, ऐं जेका असांजी न्यू जनरेशन आहे, जेका असांजे हिंदू कम्युनिटी जी न्यू जनरेशन हूंदी, उन्हनि खे ही कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिनि था, दिवाली जे ज़रिए छा था सम्झाइणु चाहिनि, उहो त असां अॼु खोड़ सारा रंग हूंदा प्रोग्राम में, खोड़ सारा महिमान हूंदा जिन सां असां खोड़ सारियूं सवाल कंदासीं इन हवाले सां। ही ॾीओ जॾहिं ॿरे थो, इन ॾीए ॿारण जो मक़सदु छा आहे, छो जो हर घर में या हर मज़हब सां जेको माण्हू तालुक़ु रखे थो, उहो ॾीओ हिकिड़ो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॿारींदो आहे। को ॾीओ रोशनी लाइ ॿारींदो आहे, को ॾीओ जेको आहे जीअं भॻवान जे अॻियां ॿारियो वेंदो आहे, के मन्नत खे रखी करे। मुख़्तलिफ़ ॾीए ॿारण जा बि खोड़ सारा रीज़न हूंदा आहिनि। त हिननि खां पुछंदासीं त दिवाली ते जेकॾहिं ॾीआ ॿारजनि था त उहे मक़सदु स्पेशल उन्हनि जो मक़सदु छा आहे, ऐं जेकॾहिं स्पेशल मिठाइयूं इन्हनि जूं ठाहियूं वञनि थियूं, ऐं अमूमन असां ॾिठो हूंदोसीं इन्हनि जे घर में हिते स्पेशल मिठाई ठाहींदा आहिनि, या ईद जी जीअं तयारी थींदी आहे उहा बाक़ाइदे तयारियूं थींदियूं आहिनि। ऐं ख़ुशी त ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कंहिंखे पंहिंजे त्योहारनि जी हूंदी आहे, उहो कहिड़ो बि मज़हब हुजे, पर ही जेके स्पेशल हिननि जा त्योहार आहिनि इहे तमामु ख़ूबसूरत हूंदा आहिनि। ऐं असां मुस्लमाननि जी बि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त इन्हनि खे ॾिसूं, इन्हनि सां गॾु सेलिब्रेट कयूं, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे मौक़ो इंसान खे घटि मिलंदो आहे। त अॼु आसिफ़ खे मूंखे मौक़ो मिलियो आहे, बिल्कुलु वाह जो मौक़ो मिलियो आहे, ऐं वाह जी सेलिब्रेशन थिए पई, ऐं जॾहिं लाइट जॾहिं ऑन थींदी न त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी की असां कहिड़े तरीक़े सां पंहिंजो मंच सजायो आहे, ऐं कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे भाइरनि सां हिकु त इज़हार कंदासीं, उन्हनि जी ख़ुशियुनि में असां शरीक थींदासीं, उन्हनि सां जेको आहे सो वंडींदासीं पंहिंजा अहसासात। छो जो जॾहिं इहे अहिड़ा जॾहिं सेलिब्रेशन्स थींदियूं आहिनि ऐं ख़ुशियुनि जो जॾहिं ॾिहाड़ो ईंदो आहे त पोइ मां सम्झंदो आहियां की असांजो जहिड़े बि मज़हब सां तालुक़ु हुजे त असां हिक ॿिए खे इहो मैसेज ॾियूं, हिक ॿिए सां ईअं भाकुर पायूं जीअं असां पंहिंजा आहियूं, हिकु आहियूं, असांजो ख़ुदा हिकिड़ो आहे, असांजो मालिक हिकिड़ो आहे, त पोइ असां में छो फ़र्क़ु हुजे, ऐं असां इहे फ़र्क़ु मिटाईंदासीं अॼु जेको आहे सो हिन दिवाली जी स्पेशल ट्रांसमिशन में। बिल्कुलु, ऐं वाक़ई में जेका हैप्पी दिवाली आहे, ऐं असांजे हिन सेट ते जेको आहे विच में ॿरे थी हैप्पी दिवाली, ऐं मिठाई पई आहे, केक पियो आहे, ॾिया ॿरनि था, गुल पिया आहिनि, त हिकिड़ो असांजी अॼु असांजी टेबल ई एॾी ख़ूबसूरत थी लॻे जो इनखे ॾिसी ई मतिलबु दिलि ख़ुशि पियो थिए। अॼु जेका टेबल असांखे वणे ई ख़ासि करे जेको आहे मिठाई जे करे थी। केक बि आहे, केक बि आहे, हा होॾे केक बि आहे। तव्हांखे केक घणो मूंखे लॻे थो, अच्छा ख़बर अथव मूंखे घणो कंदो मूंखे न, मूंखे सभ खां सुठी शइ हिन में कहिड़ी लॻी आहे, हैप्पी दिवाली लॻी जेको लिखियलु आहे ॿरे थो। ऐं मां पंहिंजे असांजो जेको डायरेक्टर साहब आहे ज़फ़र भाई, उन्हनि खे मुंहिंजो असां अहिड़ो असांखे ठहिराए ॾियो जंहिंमें लिखियलु हुजे सलाम सिंध। वाह वाह, बिल्कुलु बिल्कुलु इहो सही वणी वियो माना मूंखे। ऐं असांखे पंहिंजे सलाम सिंध खे कीअं विसारियूं, असांजे सलाम सिंध में त असां डिफरेंट जेको आहे सेलिब्रेशन कंदा आहियूं, पर दिवाली आहे त सलाम सिंध जे थ्रू ई त असांखे हीअ अॼु स्पेशल ट्रांसमिशन करण जो मौक़ो मिलियो आहे, त सलाम सिंध खे कीअं विसारींदासीं। ज़ाहिर ॻाल्हि आहे असां जीअं रोज़ तव्हां सां मिलंदा आहियूं, ऐं अॼु असां पंहिंजो हिकिड़ो त्योहार वरी हिकिड़ो खणी आया आहियूं, उन में तव्हां सां खोड़ सारा रंग बि मिलाईंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके अॼु तव्हांखे बि ख़बर पवंदी त दिवाली कीअं मल्हाई वेंदी आहे, उन जूं तयारियूं कीअं थींदियूं आहिनि, ऐं जेको आहे उन्हनि जे लाइ स्पेशल खाधो कहिड़ो हूंदो आहे। जीअं असांजा पंहिंजा खोड़ सारा ट्रेडिशनल खाधा आहिनि, मिठाइयूं आहिनि, त हिननि जा बि आहिनि, त उहो पुछंदासीं, खोड़ सारी कचहरी थींदी। बिल्कुलु, ऐं जेके बि हिकु दफ़ो ॿीहर सिंध में सिंध जी कुंड कुर्च में जिथे जिथे असांजा हिंदू भाइर भेणूं आहिनि, जिथे जिथे वसियल आहिनि, ऐं जहिड़े तरीक़े सां उहो हिन टाइम सेलिब्रेशन करे रहियूं आहिनि, ऐं असां पंहिंजे दिलि जी गहरायुनि सां यकीन कयो अॼु इलाही ख़ुशी आहे त हिकिड़ो माना एक्सप्रेस करण जो मतिलबु तव्हांखे ऑनलाइन सिंध टीवी जे प्लेटफॉर्म ते पंहिंजा मोहबत जो हिकिड़ो पैगाम तव्हांखे ॾियूं पिया, ऐं तव्हांखे मुबारकबाद पेश पिया कयूं सलाम सिंध जे हिन ज़बरदस्त ट्रांसमिशन जे थ्रू, न सिर्फ़ु सिंध में रहंदड़, पूरे पाकिस्तान में रहंदड़, पूरी दुनिया में जिथे जिथे असांजा हिंदू भाइर आहिनि, उन्हनि सभिनी खे फैमिली समेत हैप्पी दिवाली। ऐं असांजी पूरी सिंध टीवी जे सथ पारां, मुंहिंजे पारां, आसिफ जे पारां, असांजे पूरे कैमरामैन, हिन पूरे मंच ते जेके बि माण्हू वेठा आहिनि, इन्हनि सभिनी जे तरफ़ां जिथे जिथे दुनिया में जिथे बि के कुंड कुर्श में जेके असांजी हिंदू कम्युनिटी रहे थी, उन्हनि सभिनी खे हैप्पी दिवाली ऐं हिन ईद जेका मिठी ईद आहे तव्हांजी, उन्हनि जो खोड़ सारियूं मुबारकूं तव्हांखे हुजनि, ऐं दुआ बि आहे प्लस में त अलाह साईं करे त
त हमेशह ईअं तव्हां पंहिंजो ईदूं मल्हाईंदा रहो ऐं ईअं ई सेलिब्रेट कंदा रहो ऐं जेको आहे ईअं मंच सजंदा हा रहो। हा 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 ईअं मंच सजो रहे, ईअं रोशनियूं हुजनि ऐं अंधेरे में जेको असां रोशनी करे वेठा आहियूं, या जेके फीलिंग्स आहे न, इन जो बि जवाबु न आहे। जवाब न बिल्कुलु। ऐं असांखे त माना अॼु हिकिड़ो नवाण मिली वई आहे सेट ते। असां अंधेरो हुजे, लाइट्स तव्हां ॾिसी रहिया आहियो, वरी हुन में ॾिया तव्हां सजन, ऐं माना इहो बि जेको आहे क्रिएशन जेका आहे उहा तमामु ख़ूबसूरत कई वई आहे ऐं उहो नालो खड़ा कंहिं कई आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त ज़फ़र भाउ असांजो जेको डायरेक्टर आहे उन्हनि जी महिनत आहे, असांजा जेके सभु कैमरामैन मतिलबु पूरी टीम जी महिनत आहे। असां कहिड़ी गिला पिया कयूं जो नालो न खणूंसि, तारीफ़ त माना कॾहिं कॾहिं कंदा आहियूं त करणु खपे न। उन्हनि जी महिनत आहे ही, ऐं मतिलबु इहो जेको हा डीओपी सलमान पेश आहे, मज़हर आहे ऐं इरफान आहे, उस्ताद बादल जो स्मूथ मेलोडियस म्यूज़िक जेको आहे सो दीवाली में उनजो बि जेको आहे सो हथु हले पियो, ऐं जेको आहे सो इहो सम्झो कि तव्हां सां गॾु तव्हांखे इहा सम्झो कि विश आहे, सम्झो कि तव्हांखे म्यूज़िक जे थ्रू उस्ताद बादल पंहिंजी वाइब्स मोकिले रहियो आहे, इहे बि एक्सेप्ट कयो। ऐं आस्ते आस्ते तव्हांखे जेको आहे सो मोहम्मद अली नाले मिठो जेको आहे सो उहो बि जेको आहे सो पंहिंजो ढोलक जे हिसाब सां बि तव्हांखे मस्तु माहौल क्रिएट करे ॾींदो आहे जो आहे हिन मंच में। सो सभिनि खे हिकु दफ़ो ॿीहर हैप्पी दिवाली। बिल्कुलु, असांजी पूरी हिंदू कम्युनिटी खे हैप्पी दिवाली। ऐं ही जेका ईद आहे तव्हांजी मिठी ईद आहे ऐं ज़बरदस्त, मतिलबु ही असांखे सिर्फ़ु ॾिसी करे मतिलबु एॾी ख़ुशी या मज़ो अचे पियो त हुन जे बारे में अगरि असां ॻाल्हियूं ॿुधंदासीं ऐं पुछंदासीं कीअं तयारियूं थींदियूं आहिनि ऐं जेके हू लाइव कंदा हूंदा पंहिंजे घरनि में त हू केतिरो एंजॉय कंदा हूंदा हिनखे। असांखे सभिनि खे मतिलबु हिक ॿिए जे रिवायतुनि जी, मज़हबी रिवायतुनि जी ख़बर हुजणु खपे, छो जो असां हिकिड़ी धरती ते रहूं पिया ऐं हिक ॿिए सां असांजी मेल जोल हुजणु खपे। असां अञा वाक़ई काफ़ी अहिड़ियूं कम्यूनिटीज़ असां जूं आहिनि जो वाक़ई ईद उल फितर हुजे या जेको सो होली हुजे, असांजा हिंदू भाइर जेके आहिनि असां सां काफ़ी जेको आहे सो मुहर्रम हुजे या ईदूं हुजनि, यकीनन भरपूर जेको आहे सो हो इन्वॉल्व थी करे मोहबत सां सेलिब्रेशन कंदा आहिनि, सभीलूं हणंदा आहिनि। सो उन्हनि खे बि जस हुजे। सो इहा मोहबत जेका आहे न, जेकॾहिं इहा क़ाइमु हुजे, मां सम्झां पियो कि जेके बि डिफरेंसिस आहिनि इहे ख़तमु थी वेंदा ऐं अमुन सां हिक ॿिए सां जेको आहे सो रही हिकु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघूं था। बिल्कुलु, ऐं जीअं हमेशह चयो वेंदो आहे त सिन टीवी जेको आहे उहो सभिनी जो आहे। सिन टीवी हुजे, सिन टीवी न्यूज़ हुजे, असांजी जेका जी अख़बार आहे उहा हुजे, उन में बि जेके ख़बरूं छपंदियूं आहिनि उहे सभु अमुन, मोहब्बत, प्यार ऐं पीस जो। सो बहरहाल मतिलबु वरी हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खे जेको आहे हैप्पी दिवाली। ऐं जेको ही मंच जेको आहे जॾहिं लाइट्स ॿरंदियूं त तव्हांखे ख़बर पवंदी त ही वाक़ई में कीअं सजायो वियो आहे, हिनजी सेटिंग कीअं कई वई आहे। त असां वारो जेको सेट आहे उन खां वधीक अॼु मतिलबु तव्हां सेटिंग खे पसंदि कंदो। अॼु ज़रा इहो बि त ॿुधायो न कीअं सजायो आहे। ॿुधायो न। न ॿुधायो त स्पॉन्सर कीअं कयो आहे असांखे। स्पॉन्सर त उहो सभिनी खे ख़बर आहे त हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ असांखे जिन स्पॉन्सर कयो आहे उहे आहिनि GFS बिल्डर्स वारा, ऐं जिन असांखे 35 लख जो प्लॉट 26 लख में ॾिनो आहे। मिलियो आहे छा भला? हे चई थी मूंखे फ्री में मिले। 26 लख बि माना हिन दौर में मतिलबु छा आहे? न मां फ्री जो कोन थी चवां, असल में मां इन लाइ नथी वठां त आसिफ चए थो तूं वठंदीअ त लिखी मूंखे ॾींदीअ। हिनखे बेतबारी ॾाढी आहे मूंखे न। सो GFS बिल्डर्स जेको आहे सो हुनजी महिरबानी बहरहाल इहो आहे कि असां पंहिंजूं बेतबारियूं ख़तमु कंदासीं। हैप्पी दिवाली आहे। सो जेको आहे सो गॾु प्लॉट वठबो ऐं जेको आहे सो गॾु जेको आहे सो गॾु घर ठाहींदासीं। इहो बस सही आहे। पाड़े सरी थींदासीं ऐं ॾिया ॿारींदासीं, दिवालियूं सेलिब्रेट कंदासीं ऐं हिकु दफ़ो ॿीहर दोस्तनि खे जेको आहे सो प्रोग्राम ज़रूरु ॾिसो। हैप्पी दिवाली। एंड बसि टाइम थियो आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे त ब्रेक वठंदासीं ऐं सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर हैप्पी दिवाली ऐं जेको आहे ख़ूबसूरत ट्रांसमिशन में वरी वापसि ईंदासीं ऐं सलाम सिंध जी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में वठूं था ख़ूबसूरत ब्रेक। सो हैप्पी दिवाली, मिलूं था ब्रेक खां पोइ।
हैप्पी दिवाली दुनिया में जेके भी असांजा हिंदू भाइरनि भेणूं सभिनि खे दिवाली जूं लखें करोड़ें अरबें मुबारकूं हुजनि ऐं असां चाहींदासीं कि असांजा जेके बि हिंदू ब्रदर आहिनि या मुस्लमान आहिनि जेके बि असांजा सभई असांजे अॼु हिन ट्रांसमिशन खे जॉइन कनि छो जो अॼु असां दिवाली जे बारे में असां एक्सप्लोर कंदासीं असां वटि कुझु अदियूं वेठल आहिनि असां सां गॾु जेको आहे सो दिवाली खे सेलिब्रेट करण जे लाइ असांजा हिंदू भाइर ऐं भेणूं असां सां मौजूदु आहिनि उन्हनि खां खोड़ सारियूं जेको आहे सो कचहरियूं कंदासीं दिवाली जे बारे में पुछंदासीं कि कहिड़े तरीक़े सां उहे सेलिब्रेट कनि पिया दिवाली बिल्कुलु ऐं सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे जिथे जिथे असांजो प्रोग्राम ॾिठो वञे थो त हिन सलाम सिंह जी स्पेशल ट्रांसमिशन हैप्पी दिवाली में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार बि चऊं था ऐं मुबारकबाद बि ॾियूं था ऐं जीअं आसिफ़ चयो त असां जा न सिर्फ़ु हिंदू कम्यूनिटी पर जेका असांजा मुस्लमान भाइर बि आहिनि उहे बि जेको प्रोग्राम खे जॉइन कनि ऐं जेको आहे जॉइन करण सां गॾोगॾु इंजॉय बि कनि छो जो इंजॉय वारो आहे असां जेको इंट्रो ॾिनो आहे उन में यकीन कयो एॾो असां इंजॉय कयो आहे ऐं त हाणे त वरी अञा 2 खां 3 कलाक जी अॼु जी ट्रांसमिशन आहे ऐं ख़ूबसूरत ट्रांसमिशन में असां सां गॾु रहिजो ऐं जीअं आसिफ़ चयो त असां वटि ख़ूबसूरत महिमान बि पुॼी चुका आहिनि त आऊं जेको आहे पहिरियां जेको आहे न चवंदा आहिनि लेडीज़ फर्स्ट त जेको आहे आऊं पंहिंजी लेडीज़ जो तारीफ़ कराईंदसि त असां सां जेको गॾु आहिनि हेॾां आसिफ़ जी साइड ॾांहुं प्रियंका अशोक कपूर जेको आहे गॾु आहिनि असां सां तव्हांखे वेलकम कयूं था ऐं हैप्पी दिवाली सुनीता ओड न्यूज़कास्टर बि रहियूं आहिनि आरजे बि आहिनि माशाल्लाह तव्हांखे बि असां जेको आहे वेलकम कयूं था ऐं हैप्पी दिवाली लक्षा कुमारी असां सां गॾु स्टूडेंट आहिनि आपको भी वेलकम करते हैं हैप्पी दिवाली और रिया अशोक कपूर भी असां सां गॾु आहिनि रिया आपको भी वेलकम करते हैं सब कैसे ठीक ठाक हैप्पी दिवाली इहो मतिलबु हाणे तव्हां फर्स्ट जेको आहे सो लेडीज़ आहियूं भली आहियूं जी आहियूं असांजा मर्द हज़रात बि वेठा आहिनि उहे बि सेलिब्रेशन में अॼु जेको आहे सो कोई बि डिस्क्रिमिनेशन न आहे ऐं अॼु खां पोइ कॾहिं बि न थींदो छो जो असां मर्द हुजे औरत हुजे नंढो हुजे वॾो हुजे अॼु दिवाली सभिनी जी साॻी आहे ऐं ख़ुशी साॻी आहे सेलिब्रेशन साॻे तरीक़े सां कंदासीं अञा भरपूर तरीक़े सां कंदासीं तो हलां थो मां पंहिंजे महिमाननि तरफ़ जेके असां सां मौजूदु आहिनि सभ खां पहिरियां असांजा महिमान साईं वेठा आहिनि डॉक्टर जयपाल छाबरिया साहिबु थैंक यू साईं तव्हां आई स्पेशलिस्ट आहियो सर्जन आहियो अॼु तव्हां सां बि खोड़ सारी कचहरियूं कंदासीं हैप्पी दिवाली बिल्कुलु थैंक यू एंड पोइ असां सां गॾु नेक्स्ट जेके गेस्ट आहिनि संजय कुमार वाघेला साहिबु समाजी आहिनि जेको एक्टिविस्ट सोशल एक्टिविस्ट भी आहिनि उनखां पोइ आहिनि प्रोफेसर मनोज चौहान साहब सर आपको भी हम वेलकम करते हैं ऐं उनखां बैविश कुमार असां सां गॾु आहिनि ॾाढा नाला तव्हांजा ॾाढा प्यारा आहिनि हेॾा बि जेको आहे सो लक्षा नालो ॿुधो मां हुन खां कुझु मीनिंग छा आहे ऐं हेॾा मूंखे ॾाढा बैविश आहे बैविश जो मतिलबु छा आहे बैविश जो मतिलबु ॿ मतिलबु आहिनि हिकु शिव भॻवानु जेको आहे हुनजो बि हिकु नालो आहे हुन सां एसोसिएटेड आहे ऐं ॿियो फ्यूचर पंहिंजे चयो सही सो बहरहाल तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर हैप्पी दिवाली ऐं हीअ जेको अॼु असांजो सेट सजियल आहे इहो त फीडबैक ज़रूरु ॾिजो स्पेशली तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदसि त माना फीडबैक ज़रूरु ॾिजो हीअ टेबल ऐं असांजी नंढड़ी स्मॉल टेबल ऐं पोयां बैकग्राउंड ऐं असांजा महिमान सो असांजी जेका अॼु जी कचहरी थींदी दिवाली जे बारे में अच्छा डॉक्टर जयपाल साहब सां गॾु आहे त फर्स्ट खां सभु उन्हनि खां ई शुरूआति कंदासीं पहिरियां त जीअं हाणे ज़ाहिर ॻाल्हि असां दिवाली जी ॻाल्हि कयूं था सर त दिवाली हिकु लाइक ईद ई आहे तव्हांजी ऐं तव्हांजी न बल्कि असां सभिनी जी पर अक्सर जेको मक़सदु आहे दिवाली जो त दिवाली जो मक़सदु छा आहे अच्छा हिंदुनि जा जेतिरा बि त्योहार या ॾिण आहिनि उहे सीज़नल आहिनि माना उनजी सीज़न सेम थींदी आहे चेंज न थींदी आहे जीअं तव्हांजो रमज़ान कॾहिं गर्मी में ईंदो आहे कॾहिं सर्दी में पर असांजे सीज़न वाइज़ सेम ॾियारी ईंदी हिन ई मौसम में ईंदी ऐं जेका होली ईंदी उहा माना बसंत में बहार में हिन मौसम में मतिलबु कहिड़े तरीक़े सां कीअं तव्हां हुनखे जेको मौसम खे माना हीअ जेका हाणे सीज़न स्टार्ट थिए पई सर्दी त ऑलवेज उन में ईंदी मतिलबु चंड जी जेके तारीख़ हूंदियूं आहिनि उहे उन में ईंदियूं आहिनि त इन करे असांजे जेतिरा बि ॾिण आहिनि उहे माना सीज़नल ॾिण आहिनि माना ईअं न थींदो त ॾियारी को गर्मी में अचे
न थींदो ऑलवेज़ नेचुरल आहे हिकु त इहो सही ऐं तव्हांखे इहो बि ॿुधायां त असांजो शाह लतीफ़ तमामु जेको वॾो सिंध जो शाइर आहे उन बि ॾियारी खे ॻायो आहे त अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम जी शुरूआति मां पंहिंजी त नज़म बाद में ॿुधाईंदुमि त शाह लतीफ़ पंहिंजे जेको रसाले में ॾियारी ते आउं वधीक हुन जी इम्पोर्टेंस ॻाल्हि शाह लतीफ़ इहो शेर छो लिखियो त हीअ छा थींदो आहे त जेके ॿेड़ियूं हूंदियूं आहिनि समुंड में जहाज़ हूंदा आहिनि त हिन मौसम में पाणी माठो थी वेंदो आहे त उहो पोइ जहाज़ हलणु शुरू थींदा आहिनि त पोइ उन ज़माने शाह लतीफ़ उन में लिखियो आहे त जॾहिं हू जेको जहाज़ हलाइण वारो जेको ॿेड़ी हलाइण वारो जॾहिं वञे थो त हुनजी ज़ाल अकेली पोयां थी वेंदी ऐं उहा अकेली माना टाइम गुज़ारींदी त उहो अलाए महीने खां पोइ अचे अलाए 15 ॾींहंनि खां पोइ अचे त उनखे शाह लतीफ़ ॻायो ॾिठे ॾियारी सामूंडियुनि सिड़ संभाया माना ॾियारी खे ॾिसी करे सामूंडियुनि पंहिंजो सफ़रु शुरू कयो ॾिठे ॾियारी सामूंडियुनि सिड़ संभाया विझो वर वंझ खे रोए वणजारी जॾहिं हुन ॿेड़ी इहो शुरू थो करे त हुनजी वणजारी पोइ रोए थी पई पोयां त माना हू अकेली थी वेंदी हाणे त मारींदे मारी पिरिया सूर पिरियनि जा त हू चवंदो पिरी जेसि ताईं वापसि अचे तेसि ताईं तोखे माना पंहिंजा सूर उन जा जुदाई जा थींदा त इहो शाह लतीफ़ बि पंहिंजे रसाले में ॾियारी खे ॻायो आहे ऐं मां तव्हांखे शाइरी बि ॿुधाईंदो हलां पोइ हिन जी इम्पोर्टेंस ते तव्हांखे त मुंहिंजो जेको उनवान आहे अचो त अॼु दीप जलायूं अचो त अॼु दीप जलायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे सीताउनि जी लॼ बचायूं अचो त अॼु दीप जलायूं त माना हीअ सॼी स्टोरी आहे त हुन रावण खे मारियो रावण माना हिकिड़ो ज़ालिम खे ज़ाहिर थो करे ऐं पोइ हुन जी ख़ुशी में हू वापसि असीं ॾियारी पिया सेलिब्रेट कयूं रोशनियूं पिया कयूं ॾिया पिया ॿारियूं हंस वियो ऐं कंस वियो अॼु रावण वियो ऐं रहज़न वियो हंस ऐं कंस बि हिकिड़े राजा अहिड़ा आहिनि जेके ज़ालिम हुया माना पंहिंजे दौर जा उन्हनि जो आहे अॼु रावण वियो ऐं रहज़न वियो अचो त सभई गॾिजी सॼी बम फटाका खूब वॼायूं अचो त अॼु दीप जलायूं त माना जॾहिं रावण खे मारे रामचंद्र मोटियो आहे त पाण ख़ुशी कयूं ऐं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं हर औरत अॼु जी सीता थिए हर औरत अॼु जी सीता थिए हर मर्द लक्ष्मण भरत थिए पाण थियूं सभु राम स्वरूप हर ॿार खे लव ऐं कश बणायूं अचो त अॼु दीप जलायूं हाणे जेको अॼु सीता हिकिड़ो माना औरत जी उहा सिंबल आहे त जंहिं पंहिंजी हिकिड़ी कुर्बानी कई पंहिंजे मुड़ुस सां 14 साल बग़ैर डिमांड जे हुन सां हली वई जेको पाण ज़िक्र कंदासीं त उनखे असीं सिंबल था बणायूं त हर औरत उन जहिड़ी थिए ऐं हर मर्द लक्ष्मण भरत थिए जे लक्ष्मण भरत बि हुनजा भाइर हुया जिन पंहिंजे भाउ जे लाइ कुझु शयूं सेक्रीफाई कयूं ऐं पाण थियूं सभु राम असीं सभु रामचंद्र जहिड़ा थियूं जीअं राम हिकिड़ो रोल प्ले कयो असीं बि ओड़ो रोल प्ले कयूं ऐं ॿार खे लव ऐं कश बणायो राम जे ॿिनि पुटनि जो नालो लव ऐं कश हुयो त ॿारनि खे असीं उन्हनि जहिड़ो ठाहियूं अॼु ज़ात पात जा फ़र्क़ु मिटाए नफ़रतुनि जा ककर हटायूं राम जियां बीलिणी जा ॿेर खाई मोहबतनि जा मींहं वसायूं अचो त अॼु दीप जलायूं हिकु त पाण जेके नफ़रतूं आहिनि ज़ात पात जूं इहे सभु ख़तमु कयूं ऐं रामचंद्र जॾहिं जंगल में वियो त हिकिड़ी बीलिणी वेठी हुई उनखे ख़बर पई त हितां रामचंद्र गुज़रंदो त हुन ॿेर रखी करे वेठी इंतज़ारु कयईं पर हुन हर ॿेर खे चखे करे पोइ रखी छॾियो हुयो त मां हिकिड़ो बि ॿेर अहिड़ो न ॾियां मतां राम खे कोड़ो त हुन माना चखे करे माना टेस्ट करे रखी छॾियो हुयो त इन करे चवां थो त हुन बीलिणी माना हिकिड़ी ग़रीब औरत हुई पर राम हुन जा ॿेर खाधा त असीं इहो चयूं था त पाण उन वांगुरु मोहबतनि जा मींहं वसायूं अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सॼी अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सॼी मज़हबनि जा फ़र्क़ु मिटाए अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सॼी मज़हबनि जा फ़र्क़ु मिटाए हिक ॿिए खे गले लॻायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं अचो त अॼु दीप जलायूं त माना असां जेतिरा बि मुख़्तलिफ़ मज़हबनि वारा आहियूं असां माना जॾहिं पढ़ंदा हुआसीं कॉलेज में त असां होली जा रंग सभिनी खे हया हुया उन में असांजा मुस्लमान दोस्त पोइ उहो असां ॻोठ में हुयासीं जॾहिं कंदकोट में त उते लॻाया जॾहिं मां मेडिकल में हुयुमि ऐं जॾहिं मां हैदराबाद में पढ़ियो मुस्लिम कॉलेज में त असां उते सॼो तिलक चाढ़ी ऐं घुमी हुई
ऐं असां उते रंग लॻाया हुआ। साईं असां बिल्कुलु जीअं थर विज़िट कंदा आहियूं, थर में वेंदा आहियूं, अॼु बि उमरकोट असां अॼु बि वेंदा आहियूं, पर ईअं महसूसु न थींदो आहे की हिंदू जो घरु आहे, हे मुस्लमान जो घरु आहे, उन जूं फैमिलीज़ पंहिंजूं गैदरिंग्स थींदियूं आहिनि, उन जा मज़हबी तोड़े माना जेको आहे सो कल्चरल असांजो कल्चर साॻियो आहे, पर जेको आहे सो उहे रसूमात जेके आहिनि हो हिक ॿिए में बाक़ाइदा भरपूर हिसो वठंदा आहिनि ऐं छा त माना हिक ॿिए जी रिस्पेक्ट हिक ॿिए खे न बिल्कुलु, मां बि असां बि ईद में जॾहिं मिलणु वेंदा आहियूं त मां त ज़ोरी पंहिंजे दोस्तनि खे चवंदा मूंखे सेवियूं पंहिंजूं खीर वारियूं ज़रूरु खारायो, त उहे ॾाढियूं माना। अच्छा, हाणे ॾियारी जो थोरो मुख़्तसिर मां ॿुधायां, वेरी सिंपल। त ॾियारी हिकिड़ो राजा दशरथ हुयो, उन जूं 3 ज़ालूं हुयूं ऐं अयोध्या ते उहो हुकूमत कंदो हो, हिंदुस्तान जो हिकिड़ो एरिया हुयो। ऐं उन जी पोइ छा थींदो त राजा जॾहिं कुराड़ो थींदो त लाज़मी कंहिं पुट खे हुकूमत ॾींदो, त हुन जी हिकिड़ी जंग जे दौरान हुन जी जेकी हिकिड़ी घरवारी मदद कई हुई, हेल्प कई हुई, हुनखे कंहिं तकलीफ़ मां बचायो, त पोइ हुनखे वचन ॾिनो त तूं मूंखां जेको घुर। पोइ हुन चयसि त मां तोखे हाणे नथी घुरां, वक़्तु अचण ते घुरंदसि। माना हुन बचाए रखियो, सियाणी हुई, त हू ज़ाल माना 2 नंबर वारी हुई, त हुन मां पंहिंजे वक़्तु अचण ते पंहिंजे पुट जे लाइ हुकूमत राजा खां। पोइ जॾहिं राजा कुराड़ो थियो ऐं हुन पंहिंजो कयो त हाणे मां पंहिंजे वॾे पुट खे हुकूमत ॾियां, राम खे, ऐं उन खां पोइ भरत हुयो, पोइ लक्ष्मण ऐं हू हुया शत्रुघ्न। त हुन जॾहिं इहो थियो त हुनजी ज़ाल हुनखे यादि ॾियारियो त हाणे मूंखे तूं वचन ॾिनो हिकिड़ो त मां हाणे घुरां थी तोखां, त इहा हुकूमत तूं वॾे पुट जे बजाए मुंहिंजे पुट खे ॾे, भरत खे। ऐं रामचंद्र खे सिर्फ़ु हुकूमत हुनखे न ॾियईं, पर चयईं त रामचंद्र खे 14 साल तूं बनवास जंगल मोकिले छॾ। अच्छा, हाणे इन मां पोइ हुन डॉक्टर जेको राजा दशरथ हुयो उन ते अमल कयो। हाणे पाण इन ते बि अचूं था त इन मां असांखे लेसन मिले थो त राजा दशरथ पोइ माना हुनखे ख़बर हूंदे त मां पंहिंजे पुट जे जुदाई में मरी वेंदुसि ऐं पोयां गुज़ारे बि वियो, पर हुन पंहिंजो वचन खे पूरो कयो ऐं हुन पंहिंजी हुकूमत भरत खे ॾिनी ऐं हुनखे बनवास मोकिलियो। ऐं उन सां ॿियो जेका हुनजी घरवारी हुई उनखे वञिणो कोन हुयो, पर हुन चयो त मुंहिंजो मुड़ुसु अकेलो 14 साल बनवास गुज़ारींदो हुयो, उनखे तकलीफ़ ईंदी, त उहा हुन चयो त मां बि वञा थी हुन सां गॾु। त उहा बि 14 साल पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत लाइ उन सां गॾु रवानी थी। ऐं वरी जेके 2 नंढा ॿार हुया उन्हनि चयो, लक्ष्मण जेको अकेलो हुयो, भरत त होॾां गदी ते वेह पियो, लक्ष्मण इहो सोचियो त मुंहिंजो जेको उहो अकेलो वेंदो भाउ, त आउं हुनजी जेको तकलीफ़ ईंदी त आउं हुनजी हेल्प कंदुसि, त हू बि हुन सां गॾु माना जंगल में विया। अच्छा, होॾां भरत वरी छा कयो त हुन पंहिंजो माउ जो वचन त छाकाणि त वठी चुकी हुई, पर भरत इहो कयो त हुकूमत करण लाइ हुन पंहिंजे भाउ जूं जेके चपल हुई, जुतियूं हुयूं, उहे हुन ते ताज रखी करे तख़्त ते हुकूमत कई, त माना भाउ खे इहो ॾियारईं त मां तुंहिंजी रिस्पेक्ट कयां थो। पोइ पर हाणे हुन मां असांखे लेसन इहे था मिलनि त हिकिड़ो अथव राजा दशरथ खे ख़बर हूंदे हुन पर वचन खां माना फिरी वञे हा त फिरियो न, त उन में हिकिड़ो ज़िक्र आहे रामायण में त रघुकुल रीत यही चलाई, पिराण जाए पर वचन न जाए। माना असांजी ज़िंदगी हली वञे पर कमिटमेंट मतिलबु असांखे पूरी करणी आहे। हिकिड़ो त इहो थी वियो, ऐं ॿियो इहो थियो त रामचंद्र ओबीडियंस ॾेखारी, त माना हुन रिफ्यूज़ न कयो त मां छो वञा जंगल, पर हुन पीउ जी माना कमिटमेंट खे माना ओके कयो, माना हुन मां ओबीडियंस जो असांखे लेसन थो मिले। ऐं हुन जी वरी ज़ाल मां असांखे इहो लेसन थो मिले त हर औरत पंहिंजे मुड़ुस सां माना वफ़ादार रही, तकलीफ़ में हुनखे वञिणो न हुयो, हुनजी को डिमांड न हुई, न वञणु चाहे हा त न वञे हा, पर 14 साल हुन सां गॾु वई। ऐं उते जंगल में पोइ वरी रावण हुनखे खणी थो वञे, जेका लड़ाई लॻी रावण सां रामचंद्र जी, पोइ रामचंद्र वरी हुनखे फतह कयो श्रीलंका खे, जेका लंका जी हुकूमत हुई जी, लंका माना उन जेका हुई। पोइ उते वरी हिकिड़ो इहो थियो त लक्ष्मण त पंहिंजे भाउ खे चवे थो त जीअं त लंका जी जेको आबो आहे ॾाढी सुठी आहे, त असां हिते रही पऊं, हाणे पाण अयोध्या वापसि न हलूं। पर रामचंद्र चए थो न, जननी ऐं जनम भूमि स्वर्ग खां बि वधीक आहिनि,
माने हिकु माउ जेका असांखे पैदा थी करे ऐं ॿियो धरती जिते असां ॼमूं था, त इन करे पंहिंजी धरती ते असां वापसि हलंदासीं। सर बिल्कुलु इतां ई असां कंटिन्यू कंदासीं। टाइम थी वियो आहे, ब्रेक वठंदासीं ऐं खोड़ सारा जेके ॿिया असांजा जेके इन मां हुबुल वतनी जो असांखे जेको सबक़ मिले थो। सो बिल्कुलु असां वापसि अचूं था। व्यूअर्स टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक, अस्सलामु अलैकुम, नमस्ते एंड हैप्पी दिवाली। दिवाली सभिनी खे। ऐं जेके असांजी ख़ूबसूरत ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहिनि सिंध में, बल्कि सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान में, जिथे बि बल्कि दुनिया में जिथे जिथे असांजो प्रोग्राम ॾिठो वेंदो आहे, सो उन्हनि सभिनी खे जेको आहे, जेका असांजी हिंदू कम्युनिटी आहे, उन्हनि सभिनी खे हैप्पी दिवाली। ऐं असांजी हीअ स्पेशल ट्रांसमिशन आहे सलाम सिंध में हैप्पी दिवाली। अॼु असां हिननि जे नाले कयो आहे पंहिंजो ही प्रोग्राम। सो मिठी ईद आहे ऐं जेको आहे कचहरी बि हले पई। सर जेका ॻाल्हि कनि पिया असांखे उनखे कंटिन्यू कंदासीं, उन खां पोइ बक़ाया जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु जीअं सर ॿुधायो त हिकिड़ी जेको आहे सो एड कई, तमामु मां इंट्रस्ट सां जेको आहे सो ॿुधां पियो। जयपाल साहिबु जीअं ॿुधाइनि पिया की हर जेको बि असां ॾींहाड़ो को बि सेलिब्रेट कंदा आहियूं, उन जेको बैकग्राउंड हूंदो आहे ऐं जॾहिं उनजी का तारीख़ हूंदी आहे, ऐं न सिर्फ़ु हिंदू बिरादरी पर जेके बि कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इंट्रस्ट वठी करे इन तारीख़ खे सम्झणु खपे, ॿुधणु खपे। ऐं जेको आहे सो जेकॾहिं उहे सेलिब्रेशन कनि त उन सेलिब्रेशन जो को न को मक़सदु हूंदो। ऐं जेका कहानी जेको स्टोरी जेको ॿुधाइनि पिया उहे उन्हनि में काफ़ी मॉरल्स आहिनि ऐं यकीननि असां जेकॾहिं उन पंहिंजी ज़िंदगियुनि में जेकॾहिं उन शामिलु कयूं त हर ॾींहुं सेलिब्रेशन हूंदी आहे। साईं बिल्कुलु तव्हां हिन शइ खे कंटिन्यू। अच्छा, हिकिड़ो त तव्हांजे अॼु प्रोग्राम जो फ़ाइदो वठंदे सॼी दुनिया में जिते बि हिंदू या उन्हनि सां गॾु जेके बि दोस्त ॾियारी खे मल्हाईंदा आहिनि, हिकु त सभिनी खे ॾियारी जी वाधायूं हुजनि, ऐं ॿियो त शुक्रियो अदा कयूं था तव्हांजे चैनल जो, सिंध टीवी जो, ऐं तव्हांजो, तव्हांखे स्पॉन्सर करण वारे जो, त जंहिं फंडिंग कई आहे, त इन सभिनी माण्हुनि जो असां शुक्रियो अदा कयूं था त तव्हां असांजे हिन ॾिण खे सेलिब्रेट कयो था ऐं उन ते हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। अच्छा, उनखे कंटिन्यू मां इहो ई बसि थोरो मुख़्तसिर कंदुसि त जेके सीज़नल मूं चयो त ॾींहं हूंदा आहिनि, त ॾियारी जो हिन मौसम में हुजण सां उनजी हिकिड़ी अहमियत आहे त सॼी दुनिया जा माण्हू जेके बि हिंदू पंहिंजे घरनि जी सफ़ाई ॾियारी में कंदा आहिनि ज़रूरु, इहो कंपलसरी आइटम आहे। ऐं रंग रोगन कराईंदा आहिनि घर खे। त उनजो फ़ाइदो छा थींदो आहे त हीअ जॾहिं मौसम चेंज थींदी पई हूंदी आहे त असां गर्मी मां सर्दी जे तरफ़ वेंदा आहियूं त मोस्टली माण्हू पोइ पखे जी स्पीड घटि कंदा आहिनि, एसी बंदि कंदा आहिनि, त इन में मलेरिया थियण जो ख़तरो हूंदो आहे। त उन सफ़ाई जे करे त घर जी त उन सां मच्छर जो घटिताई थी वेंदी आहे। हिकिड़ो त इहो साइंसी हिकिड़ो इहो। ॿियो जेको हीअ मिठाई ऐं खाईंदा आहिनि त असांजो जेको इम्यूनिटी पावर हूंदो आहे, त असां जेको गर्मी मां सर्दी में चेंज थींदो पियो हूंदो आहे, त मौसम जे करे असांखे एनर्जी ज़्यादा खपे। बिल्कुलु। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त वायरल बि हाणे हले पियो, त हिन मिठाई खाइण सां माण्हुनि खे एनर्जी बि एनर्जी वठूं था सर। बिल्कुलु ध्यानु ॾेई एनर्जी ॾे। अच्छा, असां सां गॾु महिमान काफ़ी आहिनि। सभिनी खे जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते असां जेको आहे सो सेलिब्रेशन में गॾु उन्हनि जे बारे में, उन्हनि इन दिवाली जे बारे में असां घणो कुझु एक्सप्लोर कंदासीं। प्रियंका खां पुछूं था। प्रियंका, असां हर जेको आहे सो ॾियारा जेके आहिनि, मज़हबी जेके रिवायतूं आहिनि असांजूं, उहे असां सेलिब्रेट कंदा आहियूं। उनजो को न को मक़सदु हूंदो आहे। लाइक असां जेको आहे सो ईद उल फितर हुजे, ईद उल अज़हा हुजे, असां प्रेयर्स कंदा आहियूं, नमाज़ पढ़ंदा आहियूं। त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं पूजा थींदी आहे। त तव्हांजो कीअं तौर तरीक़ो आहे, कहिड़े तरीक़े सां पूजा कंदा हो, परफॉर्म कीअं कंदा हो? जी, पहिरीं त सभिनी खे हैप्पी दिवाली। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जीअं डॉक्टर साहब ॿुधायो की असां काफ़ी ॾींहं अॻु ई 15 ॾींहं हफ़्तो हर घर में सफ़ाइयूं स्टार्ट थींदियूं आहिनि। सो हिकिड़ो ॿियो बि हिन जो रीज़न आहे त जॾहिं बि तव्हां किथे कंहिं जॻह ते इबादत कयो था पंहिंजी, या का पूजा कयो था, त उहो हमेशह साफ़ु हुजणु खपे, साफ़ु सुथिरो हुजणु खपे। ऐं हाइजीन बि हिन सां थिए थो, जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त मौसम चेंज जे करे। अगरि अचूं असां पूजा जी ॻाल्हियुनि ते, सो असां जेका दिवाली ते पूजा कंदा आहियूं उहा कंदा आहियूं माता लक्ष्मी जी ऐं उन सां गॾु गणेश भॻवान जी।
सो असांजे घर में जेको आहे सो जीअं सामग्री हूंदी आहे पूजा जी सॼी, पहिरीं त मां ॿुधायां कि माता लक्ष्मी जी इन करे बि पूजा कंदा आहियूं तिथियुनि जे हिसाब सां। किथे किथे चयो वेंदो आहे त इन ॾींहं ते माता लक्ष्मी जो जनम बि थींदो आहे। त कंहिं बुक्स में इहो बि लिखियलु आहे असांजनि में त माता लक्ष्मी जो जनम बि थींदो आहे इन ॾींहं ते। सो उन बेस खे वठी करे ऐं ॿी ॻाल्हि इहा त धन धान्य जी जीअं चइबो आहे त वेल्थ जी जेका देवी मञियो वेंदो आहे असांजी लक्ष्मी देवी खे, सो उन जी असां पूजा कंदा आहियूं। सफ़ाई बि हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो आहे त जंहिं घर में सफ़ाई हूंदी न उन घर में लक्ष्मी ईंदी लाज़मी। सो उन करे ॿी ॻाल्हि इहा पूजा खे वठी ॻाल्हि कयां त असांजे घर में कलश रखियो वेंदो आहे 3 ॾींहं पूरा दिवाली जे फस्ट डे ते। कलश हूंदो आहे जंहिंमें नारियल साओ हूंदो आहे ऐं अंब जा पता हूंदा आहिनि जेके मञा वेंदा आहिनि सुठा, प्लस में कोई पान जो पतो बि रखंदो आहे। सो इहे कुझु सामग्रीज़ आहिनि जंहिंमें ॾीओ हूंदो आहे, जोत हूंदी आहे, सचो घी। कहिड़े तरीक़े सां पोइ उहो मतिलबु कंदा उहो पहिरीं त मंदिर हर घर में असांजे में ठहियलु हूंदो आहे, हर घर में मंदिर आहे, को हिकिड़ो कॉर्नर असांजे घर में मंदिर में ठहियलु ई हूंदो आहे। ऐं इवन कुझु घरनि में त डेली ॾीओ ॿरंदो आहे। सो जेको आहे सो असां इहो कंदा आहियूं, पहिरीं त सॼी सजावट थींदी आहे प्रॉपर। उन खां पोइ जेको आहे सो पाण थाली ठाहींदा आहियूं पूरी ॾीए जी, जंहिंमें असां गणेश ठाहींदा आहियूं। उन मथां असांजो सोपारी चवंदा आहियूं उहा रखबी आहे पूजा जे लाइ। प्लस में कलश रखंदा आहियूं 3 ॾींहंनि जे लाइ, जंहिंमें नारियल ऐं अंब जा पता प्लस में मिठाइयूं हूंदियूं आहिनि। ऐं अॼुकल्ह कुझु माण्हू मतिलबु छा असांजो पुराणो रवायत आहे त चांदी जा सिक्का बि रखिया वेंदा आहिनि असांजा। सो उहे बि पूजा में जेके आहिनि शामिल आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त जेको आहे सो उन खां पोइ दिवाली जे ॾींहं ते 3 ॾींहंनि ते रंगोली ठाही वेंदी आहे, हिकिड़ो आर्ट आहे, टाइप ऑफ आर्ट जेको फ्लोर ते जेको जी बिल्कुलु फ्लोर ते। अच्छा, वो कीअं ठाहींदा उन जो? जी उहो डिपेंड करे थो, कुझु माण्हू फ्लावर सां ठाहींदा आहिनि, कुझु माण्हू अॼुकल्ह चार्ट्स पेपर ईंदा आहिनि उन्हनि ते कुझु आर्ट करे। सो इन मां हिकिड़ी ॿी बि इंस्पिरेशन मिले थी रंगनि मां, त हर रंग मिली करे आहे न पाण में। सो उहो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो चित्र हिकिड़ी पिक्चर ठाहींदा आहिनि। सो माना इन मां असांखे इहो बि सिखण लाइ मिले थो त सभु मज़हब जेके असांजा रंग आहिनि असां सभिनि खे गॾु मिली जुली मतिलबु हिकु गॾिजी हलणु खपे, गॾिजी इहो जेको आहे सो सेलिब्रेट करणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त उन खां अलावा असां फटाका बम तव्हांखे ख़बर आहे बम ॾाढा ॾुखिया आहिनि न। हा अॼुकल्ह न बिल्कुलु बि न। अॼुकल्ह जेका सो हर कोई थोरो पॉल्यूशन खे घटाइण जे लाइ। सो ॿी ॻाल्हि इहा की अन स्टार्ट थींदो आहे लक्ष्मी पूजन खां। लक्ष्मी पूजा थींदी आहे, उन खां पोइ लक्ष्मी माता जी ऐं गणेश भॻवान जी आरती थींदी आहे। अच्छा, गणेश भॻवान जी असां इन करे कंदा आहियूं पूजा छोकी हिकिड़ो हूंदो आहे न त गणेश भॻवान खे वरदान मिलियल हो त जॾहिं बि का बि पूजा थींदी सभ खां पहिरीं तोखे विहारियो वेंदो, सभ खां पहिरीं पूजा तुंहिंजी कई वेंदी। प्लस में उहो असांजे हिंदी में हिकिड़ो वर्ड आहे विघ्नहर्ता, मतिलबु के जेके बि बाधाऊं जेके बि मुश्किलूं तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजे जीवन में अचनि थियूं सो उहे सभु असां मञींदा आहियूं त उहो उन जो देवता आहे। उहो पंहिंजूं सभु जेके बि नेगेटिविटी आहिनि, जेके बि ॾुख तकलीफ़ूं आहिनि, उहे सभु दूरि कंदो। जी हा, उहे दूरि थींदा त लक्ष्मी माता खे गॾो गॾु वेलकम कंदा आहियूं। जेका दिवाली जी स्टार्ट वठंदा आहियो उहा पंहिंजी पूजा खां वठंदा आहियो? पूजा खां वठंदा आहियूं। हिकिड़ो टाइम मुक़ररु थियलु हूंदो आहे पूजा जो, उहो असांजा जेके पंडित विद्वान आहिनि उहे असांखे पहिरीं तिथियुनि जे हिसाब सां ॿुधाईंदा आहिनि त बाबा ही टाइम आहे, उन प्रॉपर टाइम ते असांखे पूजा करणी हूंदी आहे, माता जी आरती थींदी आहे, उन खां पोइ हर कंहिंजे घरनि में मुंहुं मिठो थींदो आहे। ऐं दिवाली में पंडित सां ॻाल्हि जॾहिं अची वई त पोइ असां सां जेको संजय कुमार वाघेला साहब हमारे साथ मौजूद है। प्रोफेसर हाँ प्रोफेसर मनोज चौहान, सॉरी सर माजरत। अच्छा मनोज साहब, ये जो सेलिब्रेशन जब हम करते हैं वाकई पूजा का जब हम जिक्र करते हैं, ये तो लेडीज़ अपने तौर पे घर में जो है वो करती हैं अरेंजमेंट्स, तो आप किस तरह से जो हम प्रेयर्स के लिए हम मस्जिद जाते हैं तो जो आम जो हमारे जो हिंदू भाई हैं वो किस तरह से अपनी इबादत गाह की तरफ होते हैं और किस तरह से ये सेलिब्रेशन वहाँ पे करते हैं आप? कहते हैं कि रघुकुल रीत सदैव चली आई, प्राण जाए पर वचन ना जाए जी। आपकी जुबान तो कट सकती है, गर्दन भी कट सकती है, लेकिन राम ने ये साबित किया कि आप झुक नहीं सकते, और वही विक्ट्री की निशान। जब भी फसाद बर्पा होता है आप देखें तो उसका आगाज हमेशा बुराई से होता है,
अज़ल ता अमरोज़ शर और खैर की जो जंग है वो जारी वो सब आज भी यज़दीदियत मौजूद, आज भी रावण हमारे दरमियान भी मौजूद, हमारे माशरे में भी, हमारी सोसाइटी में मौजूद, और आज भी फिरौनियत दुनिया में मौजूद है। लेकिन जब भी हमारे यहाँ एक कहावत है, गीता का एक श्लोक है कि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतो अभ्युत्थानम अधर्मस्तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। कि जब भी धर्म की हानि होगी तो प्रभु धरती पर आते हैं और न्याय धर्म को फिर से धर्म धरा पर सजाते हैं। और अल्लामा इकबाल का दिन है, मैं इस खुशी के मौके पर सनातन धर्म के जितने भी लोग पूरी दुनिया में, विश्व में, यूनिवर्स में रहते हैं, मैं बहुत बहुत दिवाली की शुभकामनाएं देता हूं। दिवाली की खुशियां मुबारक हो। और सिन टीवी का बहुत शुक्रिया, डायरेक्टर साहब का बहुत शुक्रिया, आप तमाम लोगों का बहुत शुक्रिया। और इस मौके पर मैं पाकिस्तान के लिए छोटी सी प्रार्थना करना चाहूँगा कि खुदा करे मेरे अर्ज़ पाक पर उतरें वो फसल गुल जिससे अंदेशा है ज़वाल ना हो, और यहाँ पर जो फूल खिलें वो खिलता रहें सदियों, यहाँ पर खिजा को भी गुजरने की मजाल ना हो। और खुदा करे मेरे हर हम वतन के लिए, ईश्वर करे मेरे हर हम वतन के लिए, राम करे मेरे हर हम वतन के लिए, हयात जुर्म ना हो, जिंदगी बवाल ना हो। सबसे पहले राम ने भी कहा था, डॉक्टर छाबरिया साहब ने बहुत खूबसूरत बात कही है, बड़ी डिटेल से बात कही है कि देखिए राम ने हिब्बुल वतनी का सबूत दिया। उनके पास अपनी मिट्टी थी, जब वो लेके गए थे फॉरेस्ट में, जंगलात में, वो सिर्फ मिट्टी लेके गए थे और वो उसको बहुत मानते थे, अपनी मिट्टी से बहुत मोहब्बत थी। इसी तरीके से हमारे यहाँ पाकिस्तान में बसने वाली जितनी भी माइनॉरिटीज़ हैं उसको अपने वतन से बहुत मोहब्बत है। तो इस मौके पर इसलिए मैंने इकबाल ने भी ये बात राम के लिए कही कि राम के वजूद से है हिंदुस्तान को नाज, और अहले नज़र उसे कहते हैं इमाम हिंद। तो राम के वजूद से किसको नाज नहीं। बिल्कुल। और आज हमें राम की जो क्वालिटीज़ है अपने अंदर अपनाने की ज़रूरत है। मैं इस खुशी के शुभ अवसर पर कुछ एक कविता के चंद बोल कहना चाहूँगा कि त्योहारों की थाली में एक दीप ज्ञान का धरना है, इस दिवाली मन का आंगन ज्ञान से जगमग करना है, इस दिवाली मन का आंगन ज्ञान से जगमग करना है। ज्ञान का जीत जला करता है आंधी में तूफानों में, ज्ञान को कोई बांध सका ना दीवारों तहखानों में, उसी ज्ञान की ताकत को हमको भी हासिल करना है, इस दिवाली मन का आंगन ज्ञान से जगमग करना है, इस दिवाली मन का आंगन। कमाल। इसी ज्ञान के मन से न जाने कितनी किस्मत बदली है, और दिवाली के दीप कह रहे हैं अब तेरी बारी रह गई है। और इस आंधियों को, इन शत्रुओं को इंसाफ के सत्य के पर से उतरना है, इस दिवाली मन का आंगन ज्ञान से जगमग करना है, इस दिवाली मन का आंगन ज्ञान से जगमग करना है। बहुत आला, बहुत आला। राम ने ये उपदेश दिया है, बड़ा ट्रू उपदेश दिया है। हमारे हुसैन ने ये उपदेश दिया है, सरवर कौनैन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्होंने उपदेश दिया है। इन तमाम का एक ही उपदेश था कि शांति होनी चाहिए। सर बात सारी हक और बातिल की है। हम जब भी कंस बीच में आ जाएगा और रावण बीच में आ जाएगा, फिरौन बीच में आ जाएगा, यज़दीद बीच में आ जाएगा, तो उसके सामने झुकना नहीं है। और राम ने ये साबित किया, हमारे नबी ने साबित किया, और यहाँ से हमारे हुसैन ने साबित किया, और यही मैसेज दिया कि जो सत्य है सत्य में विजयी थे, सत्य की हमेशा। यही मोहब्बत है, एक दूसरे की दिवाली मनाई जाती है। डॉक्टर साहब ने तो बड़ी डिटेल से बता दिया कि ना तो माता सीता का कसूर था, उनकी वाइफ थी, जो पतिव्रता जो धर्म होता है वो उन्होंने निभाया। एक रानी थी, लेकिन 14 बरस जंगलों में रही है, और जंगलों में किसी घर में जाने की वर्जित रेस्ट्रिक्शन है। अच्छा, वो फल आप खा नहीं सकते, अनाज नहीं खा सकते, और बड़े रेस्ट्रिक्शन से मनोज साहब बिल्कुल फॉरेंस के। तो मैं आप तमाम लोगों को बहुत बहुत अभिनंदन, बंडल ऑफ थैंक्स कहना चाहूंगा इस खूबसूरत अवसर पर। आप आज यकीन करें बहुत खुशी हो रही है आप सबके साथ दिवाली सेलिब्रेट कर। हाणे खूबसूरत जेको आहे इन खुशी में सॉन्ग भी ॿुधो। सो यासिर जेको आहे असां सां गॾु आहे, त यासिर तव्हां इन दिवाली जी ख़ुशी में ऐं हिन मिठी ईद जी ख़ुशी में छा ॿुधाईंदो असांखे? तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत दिवाली जे हवाले सां गीत आहे। अच्छा, पेशे ख़िदमत आहे। ठीकु आहे, ओके। हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली जो दी हुथा मनायो।
हैप्पी दिवाली जो दी हो था मनायो अचो सब झूम लगायो मिठाइयों गिरायो खुशियों करायो मिठाइयों गिरायो खुशियों खूब क्यों दी हुआ भंडारो खुशियों खूब क्यों मिठाइयों गिरायो खुशियों खूब क्यों दी हुआ भंडारो खुशियों खूब क्यों हैप्पी दिवाली अजूबी हुआ मनायो अचो सब झूमियो लगायो झूमियो लगायो झूमियो लगायो चायो खुशियों खूब क्यों झुमिरियों पायो रंग भी लगायो रंग रचायो खुशियों खूब क्यों झुमिरियों लगायो खुशियों खूब क्यों हैप्पी दिवाली अजूबी हुआ मनायो अचो सब झूमियो लगायो झूमियो लगायो झूमियो लगायो झूमियो लगायो झूमियो लगायो वाह 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 यासिर या वरी Happy. डेडिकेशन आहे या वरी जेको आहे सो तव्हांजो ब्रेक जो भी टाइम ठहे सो सभिनी खे हैप्पी दिवाली ऐं वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं हैप्पी दिवाली हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे जेको आहे भली कार कयूं था हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में सो असांजा ख़ूबसूरत महिमान वेठा आहिनि ख़ूबसूरत मंच असांजो सजायल आहे हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे हैप्पी दिवाली अच्छा सुनीता असां सां गॾु आहे त सुनीता खां बि पुछंदासीं सुनीता तव्हां कीअं पंहिंजी हिन होली सॉरी हैप्पी दिवाली खे कीअं सेलिब्रेट कंदा आहियो घर में ईअं ई जीअं सभिनी ॿुधायो त घर में पहिरियां ई शुरूआति थी वेंदी आहे सफ़ाइनि जी शॉपिंग जी ॿारनि जा कपिड़ा घर में छा आहे पर असांजी जेका ख़ासि मसरूफ़ियात हूंदी आहे सफ़ाई खां हटी करे उहा इहा हूंदी आहे त असां मिठाइयूं ठाहिणु शुरू कंदा आहियूं लाई ठाहींदा आहियूं लॾूं ठाहींदा आहियूं मुख़्तलिफ़ मिठाइयूं जेके घर में असां ठाहींदा आहियूं इहा वरी असांजी सौगात मञी वेंदी आहे असां परे परे वरी इहे सूखड़ियूं मोकिलींदा बि आहियूं इहो ॿुधायो कहिड़ियूं मिठाइयूं आहिनि जेके तव्हां ठाहींदा लाई चांवरनि जी लाई हूंदी आहे मिक्स ड्राई फ्रूट जो हूंदो आहे हुनजी हूंदी आहे ऐं तिरनि जी हूंदी आहे उनखां अलावा खोड़ सारियूं हूंदियूं आहिनि मिठाइयूं हा भुॻड़नि जी लाई बि हूंदी आहे तिरनि जी लाई बि हूंदी आहे हा काफ़ी मतिलबु जंहिंखे जहिड़ी पसंदि अचे ठाहींदा आहिनि हाँ ड्राई फ्रूट चाहिए हमने बादाम जी होती है खाजन जी होती है यो चाहिए सगुता बादाम जी भी होती है बादाम जी ड्राई फ्रूट जी होती है खाजा बादाम मिक्स होंदा नहीं है वो ठाईंदा है अच्छा यो मैंने चाहिए सगुता त हिन ईद में स्पेशल जेका डिश आहे उहा इहा ई आहे हा इहा ई हूंदी आहे तक़रीबन इहा हूंदी आहे छो त वरी इहे असां ठाहे करे असांजे पेकनि ॾांहुं बि ईंदी आहे वरी जिथे न्याणियूं हूंदियूं आहिनि या जिथे दोस्त हूंदा आहिनि छा हूंदो आहे उन्हनि खे सुखड़ी तौर ते सौगात ॾियारी जी ख़ासि करे इहा मोकिली वेंदी आहे पोइ भला लंगर बि त तयार थींदो न रुगो मिठाइयूं खाईंदो छा हुते हा त उहो जॾहिं दावतूं थींदियूं छा थींदी आहे उहो छा हूंदो उन में कुझु स्पेशल मानी हूंदी आहे जीअं तव्हां वांगुरु ईअं ज़ारा कोई दावत ईंदो खणी ईंदो आहे असां कंहिं वेंदा आहियूं त केक खणी वेंदा आहियूं या मिठाई खणी वेंदा आहियूं पोइ हाणे मानी त हुनजी मर्ज़ी आहे जेको असांखे कुझु लायूं शयूं खणी अचो आहे तव्हां अॼु ॾाढो इहो ग़लति थी वियो आहे लाई शुरू कई आहे या ड्यू थी सही सभिनी
मां चयो त मिठाई बि आहे ऐं केक बि आहे ऐं वरी डॉक्टर साहब चयो त हाणे वरी एॾी शइ न खाई सघे। मिठाई बिल्कुल चाहूंगा कहने के लिए कि ये जो मिठाई है जो देसी घी की हाँ। ये हिंदू कम्युनिटी की दीन है। बेसिकली हिंदू ही लोग मुख्तलिफ हाँ मिठाई ज्यादातर हाँ लड्डू ये- असां मतलब आप चाह रहे हैं कि अभी हम नहीं खाएं नहीं आप ये सभिनी जे लाइ कंडीशन थी आहे। जो भी बातें देन हमारी है लेन सब अच्छा नहीं अच्छा अगर खाने पीने की बात है तो ऐसे आप जैसे कहा कि मतलब देन हिंदू कम्युनिटी की देन है तो वो तो पापड़ भी आपके यहाँ से आ रहे हैं अचार भी आपके यहाँ से आ रहे हैं ये पेड़े भी आ रहे हैं पेड़े पापड़ आ रहे मूंखे हैं पसंदि हुआ भी तो हे कुछ न खड़ी आया ना क्योंकि सर सनातन अच्छा धर्म अज़रा दादा सा मैसेज ॾियो त घर हलो पापड़ अज़रा पाड़े में पापड़ आंबू खाईंदी वठी आहे ईंदी वापसी हाँ तो ये खड़ी कुछ ना आया ना साला सिर्फ ॿुधाइनि था अज़रा मोकिलींदी मां बाबा घर वाड़े में अचार ॾेई वाड़े में दायूं भई बस इहो अज़रा अच्छा मेड़ जी शइ मशहूरु नथी ॿुधाए ॻोठ आहे न उहो त ॻोठ आहे न मेड़ ते माओ तव्हांजो न मशहूरु न मेड़ त हाणे वीचारो ॻोठ आहे न हाणे ॻोठा ॾिसो ॻोठ माओ हिते जेके ठाही वेंदी असां हाणे उहो हाणे जेको असां अचूं तो के स्टूडेंट्स वेठियूं आहिनि ऐं जेको असां सां गॾु वेठी आहे लक्षा लक्षा जो मतिलबु छा ॿुधायो लक्षा जो मतलब आहे मकसद मक़सद तव्हांजो छा मक़सदु आहे अॾीअ वारनि तव्हांजो मकसद आपका नाले मकसद सां गॾु क्या है? हाँ। हाँ जी उर्दू नहीं, ज़िंदगी में तो वैसे बहुत से मकसद होते हैं। हर कोई अपनी पढ़ाई से रिलेटेड हम कहें कि प्रोफेशनल लाइफ का एक मकसद होता है, अपनी दीनी जो हिसाब है, दीनी लाइफ है हमारी, उसका एक अलग मकसद होता है, और हम कम्युनिटी को क्या पे ऑफ करते हैं उसका अलग मकसद होता है। बिल्कुल। तो आप ये कह सकते हैं कि हर जो एज कैटेगरी के हिसाब से ना मकसद थोड़े से चेंज होते जाते हैं। सही सही अभी अच्छा आप तो- किसे मनाती हैं ईद ये अपनी दिवाली अच्छा, मेरा ताल्लुक जो है वो मिठी थरपारकर से है। हाँ। यहाँ वाह, पे वाह, अभी मैं पढ़ाई के लिए हूँ, तो हम वहाँ पे जाते हैं अपने गांव में सेलिब्रेट करने जो भी हमारे त्यौहार होते हैं। तो अभी बस जाएंगे गांव और लक्षा, वहीं मैं से पूछ रहा हूँ शुरुआत कि होगी। मिट्टी में मतलब हमें तो मतलब सिंधी कम्युनिटी बहुत ज्यादा है ना, तो आप उर्दू बोल रही हैं, मुझे थोड़ा सा ये कंफ्यूजन है, ये दूर कर दें मेरी। ठीक है, बेसिकली मेरी सिंधी इतनी ज़्यादा अच्छी नहीं है। क्यों नहीं है मैं- मतलब मिट्टी वैसे बोलती है मिट्टी आप। की बात किया आपने हमारी जो वो है मदर टंग तो सिंधी है, लेकिन हम जो घर में बात करते हैं ना वो लैंग्वेज है ढाट की। वो कैसे बोलते हैं थोड़ा बात करें उसमें हैप्पी अच्छा। दिवाली बोले ये आप जो भी बता रहे हो उसमें बताएं ठीक है। कुछ भी बोल रहे हैं हाँ हूँ अवां सजाना दिवाली री विश ॾियांदी या हूँ अवां सजाना दिवाली विश करांदी। इसका मतलब ये होता है कि मैं आप सबको दिवाली की बेस्ट विशेस दे रही हूँ। और हम आपको बोलेंगे खैर मुबारक न सही थी चई असां सां गॾु हाल ॿियो जेको आहे सो रिया अशोक रिया अशोक में रिया जो मतिलबु छा आहे केॾा प्यारा प्यारा नाला रखिया अथव तव्हां ॿुधायो तव्हां सिंधी ॻाल्हाईंदो न हिननि मिठी वारी में रही करे जेको आहे कड़ी ॻाल्हियूं कयूं हुन सिंधी न ॻाल्हाई आहे असांखे मिठी वारो फील न आयो आहे सिंधी अचणु खपे ठीकु आहे हाणे असां ज़ोरी बि ॻाल्हाईंदासीं हाणे सो रिया जो मतिलबु छा आहे रिया जा काफ़ी ज़्यादा मतलब जेके न अचनि था मां पाण में कंफ्यूज आहियां कुझु त अचनि माइक थोड़ो मथे करे परफॉर्मेंस या फिर कहिड़े हिसाब सां टैलेंट सां रिलेटेड कुझु आर्ट अचे जे थो। हवाले जी सां रिलेटेड अच्छा जी तो रियल लाइफ में मतलब ये नॉलेज असरात तव्हां वटि आहिनि कुझु आर्टिस्टिक कुझु आहे तव्हां जी वटि ऑफ कोर्स मां आर्टिस्ट भी आहियां एंड फैशन डिज़ाइनिंग स्टूडेंट भी आहियां हाणे। ज़बरदस्त अच्छा अने फैशन डिज़ाइनर आहियो त हाणे ॿुधो जॾहिं बि का ईद ईंदी आहे या अहिड़ो को त्योहार ईंदो आहे उहो ई छोकिरियुनि खे ॾाढो हूंदो आहे त मुंहिंजी असां बेल ड्रेसिस हुजूं मतिलबु ॿी खां मतिलबु मुंहिंजो घटि न हुजे ड्रेस तव्हां हिन मामले में पाण कीअं आहियो इन मामले में जॾहिं मूंखे तयारु थियणो हूंदो आहे न अगरि मूंखे ख़बर आहे त हिते मूंखे हिन हिसाब सां वञिणो आहे त पोइ त मां हद खां ज़्यादा दिवाली में भला कहिड़ो ड्रेस तव्हां जेको आहे सो पंहिंजो डिज़ाइन कयो दिवाली में मां त पंहिंजे लाइ इथनिक वेयर ई कयो आहे छो जो पहिरीं त इथनिक आहे मुंहिंजे 3 ॾींहंनि जा डिफरेंट आउटफिट्स आहिनि त हिकु ॾींहुं इथनिक हिकु ॾींहुं इंडो वेस्टर्न ऐं हिकु ॾींहुं वेस्टर्न त उन हिसाब सां ऐं उन हिसाब सां मूंखे राजस्थानी 3 डेज सेलिब्रेशन थींदी आहे तव्हांजी न 3 डेज मतलब 3 ड्रेसेस ओहो मतलब केतिरो ख़र्चो कयो अथव मां 3 ॾींहंनि जो पूरो मिलाए करे ख़र्चो त जाम कयो आहे मूं त मुंहिंजी भेण खे लुटियो आहे ईअं कहिड़ी भेण? अच्छा सिस्टर जी जी प्रियंका जी हाँ हाँ मैचिंग लाइक ड्रेस सां मैचिंग ज्वेलरीज मैचिंग शूज़ मैचिंग बैग्स हर शइ मतलब खपे स्पेशली शी इज़ अ फॉन्ड ऑफ राजस्थानी ज्वेलरी असां वटि हिकिड़ी ट्रेडिशनल आहे त मतलब छोकिरियूं पाईंदियूं आहिनि सो उन हिसाब सां त
जेब खाली थी आहे फ़िलहाल। ऐं जेके नंढियूं भेणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे फ़ाइदो हूंदो आहे। ज्वेलरी ली जाती है ज़्यादा। हाँ वो भी तो पता है ना, ज्वेलरी कॉन्सेप्ट आहे त सॼो साल पोइ वरी तव्हां लक्ष्मी ईंदी रहंदी तव्हां। अच्छा ये हाँ चङो जो माना ज्वेलरी ते हिते हालात अहिड़ा आहिनि माण्हू ऐं मेरान टाउन हेॾां साइड ते ज्वेलरी मोबाइल तव्हां हुन ॾींहुं मोबाइल न अच्छा इहा ॻाल्हि जेको आहे जेको आहे सुनीता ई करे पई या तव्हां बि इहा ॻाल्हि कई हुई त हिन जेके ॾींहं आहे हलनि था या ही जेको मंथ आहे इन में ख़रीदारी कजे, सुठे खां सुठो माना खाइजे पाइजे, त छा इन जा मतिलबु वाकई असरात पवंदा आहिनि ज़िंदगी ते? जी असल में चवंदा आहिनि त पहिरीं त स्टार्ट कजे त भई तव्हांजो मन सवरियल हुजे। जी हा, मन पहिरीं सवारियो, बट कॾहिं कॾहिं जिते आहे न तव्हांजी फिज़िकल अपीयरेंस बि जाम इफेक्ट विझंदी आहे तव्हांजी लाइफ ते। सो न्यू ईयर बि अचे पियो अॻियां अॻियां, सो दिवाली आहे हिकु इवेंट आहे, उन ते हिकिड़ो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे माण्हू सुठा कपिड़ा वठंदो, ज्वैलरीज़ वठंदो, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। इफेक्ट इहो आहे की हिकिड़ो तव्हांजो ग्रूमिंग थींदी आहे सुठी, सो इहो ई इफेक्ट पवंदो आहे लाइफ ते, त तव्हां हिकिड़ा सुठा नज़र ईंदा मुआशरे में। जी बिल्कुलु, वाइबिंग सुठी ईंदी आहे, पॉजिटिव वाइब्स ईंदियूं आहिनि अगरि सुठो माण्हू तयारु थी करे अॻियां तव्हांजे अचे त। सो बिल्कुलु बिल्कुलु जी हाँ। अच्छा ही त थी वई लेडीज़ जी तयारी, तव्हां मर्द जेको आहे पंहिंजी हिन हिसाब सां कीअं तयारी कंदा आहियो? पोइ असां अचूं साईं सां त सर्फ खां हा बिल्कुलु बिल्कुलु अचो। अच्छा हिन में ईअं थींदो आहे त कुझु शयूं इहे बि हूंदियूं आहिनि त हिन ते न्यू बिज़नेस जी शुरूआति बि माण्हू ॾियारी ते कंदा आहिनि। अच्छा त हिनखे न्यू बिज़नेस जी शुरूआति उनखे हिकिड़ो प्रॉफिटेबल सुठो हिकिड़ो सवणु सम्झियो वेंदो आहे, त इन करे दुनिया में तमामु हिंदूज़ जेके पंहिंजे न्यू बिज़नेस जो इन में ईयर जी शुरूआति कंदा आहिनि। ॿियो असांजे घरनि में कोठड़ा बि ठाहे रखंदा आहिनि जेके ॿारनि खे हिकिड़ो उन में कोठड़नि जे अंदरि मिठाइयूं ॿियूं फटाका ऐं पैसा सिक्का, माना उन्हनि खे हिकिड़ी बिज़नेस जी बि नंढे ॿारनि खे तरबियत मिलंदी आहे त हू फ्यूचर में बिज़नेस कीअं कंदा, त इहा बि हिकिड़ी उन जी आहे। बाक़ी त हाणे ॾियारी जेतिरा बि ॾिण हूंदा आहिनि, ईदूं हुजनि, उहे हिकिड़ो माना प्यार मोहबत जो ॾिणु हूंदो आहे, त पाण में जेके मिट माइट मिलंदा आहिनि, दोस्त पाण में मिलंदा आहिनि ऐं गॾिजी हिक ॿिए ॾे मिठाइयूं जेके इहे हूंदियूं आहिनि असीं एक्सचेंज कंदा आहियूं। सही, माइटनि खे बि कंदा आहियूं पर नेबर खे बि कंदा आहियूं, त पाड़े में जेके गॾु था रहनि त उन्हनि खे बि मोकिलींदा आहियूं। त इहा हिकिड़ी प्यार ऐं मोहबत जी, या वरी पंहिंजे मिटनि माइटनि जा, ऐं हिंदुनि में जीअं त जिते धीअ ॾियनि न्याणी ॾिनल हूंदी आहे त उनजी न्याणी जी इज़त तमामु घणी कंदा आहिनि, माना त उन्हनि खे वरी उन ते घुराईंदा आहिनि ॾियारी ते, ऐं उन्हनि जी मानी कराईंदा, उन्हनि खे घर बि मोकिलींदा, माना जेको मोकिलिणो हूंदो ॾियारी जूं शयूं मिठाई, पर उन्हनि जे मानी लाइ पंहिंजे घर बि माना उन्हनि खे घुराईंदा। त इहो माना हिकिड़ो माना प्यार मोहबत जो ॾिणु आहे। ऐं जेके ॾिया बि ॿारनि, इहो ॾींहुं असांखे इहो बि सेखारे थो त हक़ ऐं सच जी फतह, माना विक्ट्री ऑफ गुड ऑन ईविल, त माना हमेशह जेको आहे त जीअं यज़ीद खे हुसैन बिल्कुलु जेको आहे अॼु हुसैन खे इहे सभु माण्हू यादि कंदा आहिनि ऐं यज़ीद खे न कंदा आहिनि। त हिन मां माना हिकिड़ी विक्ट्री जो सबबु आहे त हमेशह फतह सच जी थींदी। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त कई, जेका असांजा हिंदू कम्यूनिटी जेका आहे न सिर्फ़ु सिंध में, पाकिस्तान में, पर पूरी दुनिया में जेका ॾिठूं न, जेका बिज़नेस जी ॻाल्हि कई त उन में उहे अॻिते हूंदा आहिनि। असांखे मां कॾहिं जॾहिं बि कुझु बिज़नेस जो सोचींदो आहियां त मां ॻोल्हींदो आहियां को हिंदू पंहिंजो दोस्त को, यार उन खां पुछां जीअं साईं ॿुधायो त दिवाली में असां उन्हनि खे तयारी कराईंदा आहियूं। सो वाकई में मतिलबु चवंदा आहिनि जहिड़े कंपनी में तव्हां वेहंदो उन्हनि खां उहो तरीक़े सां लर्न कंदो आहे। सो तमामु बहितरीनु साईं तव्हां ॻाल्हि कई। सॉन्ग जी तरफ़ अचूं, असां बादल साईं मज़ो अचे थो न? बिज़नेस बि तव्हां जेको आहे सो ट्रिक्स वठो, साईं जयपाल साहिब खां वठो, तव्हांखे ॾींदा। सो तव्हां छा था ॿुधायो असांखे? ही पोइट्री आहे साईं डॉक्टर जयपाल साहिब जिन जी, ऐं हाणे हिन खे हिते कंपोज़ कयो आहे साईं जे अॻियां। अचो त अॼु के दीप जलायूं, ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं। अचो त
अॼु के दीप जलायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारी जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे अॼु जा सभई रावण मारे सीता उन जी लज बचायूं अचो अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे अॼु जा सभई रावण मारे सीता उन जी लज बचायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं हर औरत अॼु जी सीता थिए हर औरत अॼु जी सीता थिए हर मर्द लक्ष्मण भरत थिए हर औरत अॼु जी सीता थिए हर मर्द लक्ष्मण भरत थिए पाण थियूं सभु राम स्वरूप पाण थियूं सभु राम स्वरूप हर बार खेलो ऐं कृष्ण बणायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे सीता उन जी लज बचायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सॾिजी अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सॾिजी अॼु हिंदू मुस्लिम गॾिजी सॾिजी मज़हबनि जा फ़र्क़ मिटाए मज़हबनि जा फ़र्क़ मिटाए अॼु हिक ॿिए खे गले लॻायूं अॼु हिक ॿिए खे गले लॻायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे अॼु जा सभई रावण मारे सीता उन जी लज बचायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं हंस वयो ऐं कंस वयो
अॼु रावण वियो ऐं रहसन वियो हंस वयो ऐं कंस वयो अॼु रावण वियो ऐं रहसन वियो अचो त सभई गॾिजी सॾिजी अचो त सभई गॾिजी सॾिजी बम फटाका ख़ूब हलायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अॼु जा सभई रावण मारे अॼु जा सभई रावण मारे सीता उनजी लज बचायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं अचो त अॼु के दीप जलायूं ॾियारीअ जो ॾींहुं मल्हायूं वेलकम बैक जी हैप्पी दिवाली ऐं हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जेको आहे प्रियंका जी तव्हां ॻाल्हि कई त तव्हां सॉन्ग ॿुधो जेको बादल भाई असांखे ॿुधायो उन मुतालिक़ तव्हां कुझु वधीक ॿुधाइणु चाहियो थियो जी गानो ॿुधी जीअं त गाने जा बोल हुया त उन मां हिकिड़ी ॻाल्हि असांखे राम भॻवान मां ऐं रावण मां सिखण लाइ काफ़ी शयूं आहिनि जेके असांखे सिखणु मिलंदियूं आहिनि सो हिकिड़ी इहा ॻाल्हि हुई त जॾहिं वैसे ॾिठो वञे त रावण बि को आम इंसान न हुयो रावण बि शिव भॻवान जो वॾो भॻत हो असां वटि देवता आहे शिव भॻवान जी उनजो वॾो भॻत एतिरो त ज्ञानी उन में एॾो ज्ञान जो भंडार उहो बि मतिलबु घटि न हुयो सो जॾहिं हुनखे मारे करे मतिलबु उन ते फतह करे वापसी ईंदा आहिनि राम घर ऐं राम खे असां ॾे चयो वेंदो आहे राम भॻवान खे मर्यादा पुरुषोत्तम सो डाउन टू अर्थ आहिनि जाम ऐं जाम निवड़त निज़ारी इज़त में रहण वारा इवन ग़रीबनि खे बि ओतिरी इज़त ई ॾींदा हुआ जेतिरी अमीरनि खे सो जॾहिं खटे घर वापसी आया त तॾहिं उनजी मदर माउ उन खां सुवालु पुछंदी आहे त तूं रावण खे मारे जंग खटे घर वापसी आयो त माउ खे चवंदो आहे अमड़ मूं कोन मारियो आहे रावण खे मूंखे मारण जी जेका शक्ति आहे मूंखे आहे डेफिनेटली बट कॾहिं कॾहिं इंसान खे मारींदी आहे पंहिंजी अना रावण में इहा हिकु कोताही हुई उन में घमंड उन में अना हुई जाम उन में ख़ुदि परस्ती हुई सो उन मां इहो बि सबक़ु सिखण लाइ मिले थो त हर माण्हू खे गॾु वठी निवड़त निज़ारी सां हलो ऐं ख़ुदि परस्ती हठ वारो जेको कमु हूंदो आहे उहो छॾे करे सो इहा तमामु ॻाल्हि तव्हांजी मां कटियां पियो इते ई जेको आहे सो एड कंदमि ॻाल्हि की जीअं हर मज़हब में हर उन में जेको आहे सो काई न काई असांखे लेसन्स मिलंदा आहिनि जीअं असां जीअं तव्हां चओ त वॾो भॻत आहे रहियो आहे रावण जेको आहे सो त मुंहिंजो वरी माइंड होॾे हली वियो इब्लीस ॾे इब्लीस भी हिकिड़ो वॾो इबादत गुज़ार रहियो आहे जेको चवंदा आहिनि पूरी जेको आहे सो अर्श ते हुनजो को जॻह न जिते हुन सजदो न कयो हुजे उनखे बि तकबुर मारायो सो इहे लेसन्स जेके काफ़ी सिमिलरिटीज़ आहिनि असांजी शयूं उहे किरदार नेगेटिव उहे पॉज़िटिव तकबुर सां भरियल जेके किरदार सभु आहिनि ऐं हर मज़हब में मैसेज आहे कोई बि मैसेज जेको आहे सो अहिड़ो दर्स न पियो ॾिए जेको इंसान जी थिए माना कैपेसिटी ख़राबु थिए ऐं इंसान खे ख़ुशगवार बनाइण जे लाइ मेडिकली स्पिरिचुअली ऐं ज़हनी तौर ते हर हिसाब सां जेको आहे सो सुठो इंसान बनाइण लाइ मज़हब जो किरदारु हूंदो आहे ऐं अगरि सेम ॻाल्हि कयूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सो असां बचपन खां हिकिड़ी स्टोरी ॿुधंदा पिया अचूं सो जेको आहे सो उन्हनि ते माई हिकिड़ो कचिरो उछलींदी हुई का स्टोरी आहे सो उन मां सेम ई त माना तव्हां सां को बि माण्हू केतिरो बि बुरो छो न करे वञे तव्हां पोइ बि उन सां भलाई कयो तव्हां पोइ बि उनखे मतिलबु ईअं सम्झो की न मतिलबु कॾहिं बि असांखे उन्हनि बि कॾहिं इहो कोन सेखारियो ॾिठो वञे त माना को थोरो बि अॼु असां में सबुरु ख़तमु थी चुको आहे को थोरो कुझु चवंदो आहे न त असां चिड़ी उन सां बिल्कुलु मतिलबु छिता थी वेंदा आहियूं बिल्कुलु पैशन हुजणु खपे अच्छा जेको आहे
अच्छा बहवेश बि वेठो आहे बहवेश सां त कचहरी उन कयूं। सां कचहरी कंदासीं उन खां बि पुछंदासीं त कीअं तव्हां पंहिंजी दिवाली सेलिब्रेट कंदा आहियो कीअं तयारियूं कंदा आहियो पहिरीं ॻाल्हि त तव्हां सभिनि खे थैंक यू ऐं जेको बि ॾिसंदड़ व्यूअर्स आहिनि उन्हनि खे हैप्पी दिवाली छो त मुंहिंजो पंहिंजो तालुक मिठी थर पार्कर खां आहे ऐं आउं चाहियां थो जेको दिवाली छो त जेको थर पार्कर जो इलाइक़ो आहे इंक्लूडिंग उमरकोट त उहो हिकु हिंदू मेजॉरिटी इलाइक़ो आहे त हुते जीअं दिवाली थींदी आहे त शायदि पूरे सिंध या पूरे पाकिस्तान में उहा न थींदी आहे ऐं हिन जी हिकु मिसाल इहा बि आहे त का माण्हू आहे तव्हां सभिनि खे दावत बि आहे केरु दिवाली ते अचे त थर पार्कर में हिकु भिट आहे गॾी भिट आहे हुतां पूरो शहर नज़र ईंदो आहे त हुतां जॾहिं तव्हां दिवाली जी राति जॾहिं पूॼा थी वेंदी आहे मानी सभु खाई वठंदा आहिनि दावत थी वेंदी आहे उनखां पोइ अक्सर माण्हू हुतां जॾहिं तव्हां ॾिसंदव शहर जो जेको नज़ारो आहे हर सेकेंड ते हिकु ठको तव्हांखे मिलंदो मतिलबु जेको एरियल व्यू आहे तव्हांखे हुते आतिशबाज़ी थी वई तारा थी विया ऐं पूरो आसमान तव्हांखे चमकंदड़ नज़र ईंदो त इहा त थर पार्कर में आहे ॿी ॻाल्हि जेको कुझु शयूं डॉक्टर जयपाल बि वेठल हुआ प्रोफेसर साहब बि ऐड कयूं प्रियंका बि ऐड कयूं पर कुझु हुन में एडिशन इहा बि आहे त दिवाली राम भॻवान जे अयोध्या अचण ते न मल्हाई वेंदी आहे दिवाली हुननि जे अचण खां पहिरीं बि मल्हाई वेंदी हुई जॾहिं हू बनवास ख़तमु करी अयोध्या आया त अयोध्या में जेको हुननि जो बनवास जो जेको क्लोजर टाइम हो हुनखे जीअं सेलिब्रेट कयो वियो हुनखे जीअं मल्हायो वियो उहा दिवाली वांगुरु मल्हायो वियो दिवाली जेको फेस्टिवल आहे इहा कई हज़ारे लखे साल पहिरीं मल्हायो वेंदो हुयो इवन बिफोर जेको इहा बनवास आहे हिन खां पहिरीं बि ऐं हुते जेको इहा आतिशबाज़ी ऐं फटाका इहा असांजे बाक़ाइदा जेको असांजा किताब आहिनि होली बुक्स आहिनि उन्हनि में सभु शयूं मैंशन आहिनि ऐं चयो त अहिड़े जोशे जज़्बे सां उहा सेलिब्रेट कयो वियो ऐं राम भॻवान खे वेलकम कयो वियो ॾीआ ॿारिया विया जीअं त अॼु जी राति दिवाली हुजे हुनखे ईअं रेफर कयो वियो आहे ऐं ॿी ॻाल्हि हिकु त डॉक्टर जयपाल हिकु सुठी ॻाल्हि मैंशन कई त जेको बि हिंदू फेस्टिवल्स हूंदा आहिनि उहे सीज़न सेंट्रिक हूंदा आहिनि सीज़न बेस्ड हूंदा आहिनि त जेको दिवाली आहे हिते बि छो त जेको सियारे जो अन्न आहे अनाज आहे हुनखे वेलकम कयो वेंदो आहे छो त हाणे शायदि पाण वण कटणु शुरू कया आहिनि ऐं पाण क्लाइमेट खे इन्वायरमेंट खे उहे रिस्पेक्ट नथा ॾियूं ऐं जेको पाण ई वापसी कुझु सालनि खां पोइ या कुझु डिकेड्स खां पोइ भोगींदासीं या पाण जा ॿार भोगींदा अञा पोइ भोगियूं पिया अॼु तव्हां ॿाहिरि फॉग या स्मॉग लेवल ॾिसो त केतिरो वधियल आहे त हू जेको पाण पहिरीं एग्रीकल्चर बेस्ड इकनॉमी हूंदा हुआसीं अनाज पोखींदा हुआसीं अनाज खे विकिणंदा हुआसीं अनाज उहो साॻियो खाईंदा हुआसीं त हू जेको अनाज हो हुनखे वेलकम कयो वेंदो हुयो ऐं जेको बिज़नेस जी ॻाल्हि कई त अॼु बि तव्हां अगरि असांजे घर दिवाली ते छा थींदो आहे हिकु किताबु हूंदी आहे उन किताब में हर दिवाली ते खीर जो रेट चांदी जो सोन जो रेट अनाज जो रेट जंहिंमें कणिक आहे मिर्च आहे इहा मेजर जेको तव्हांजी हिकु टाइम ते करंसीज़ हूंदियूं हुयूं एक्सचेंज लाइ यूज़ थींदियूं हुयूं हुननि जो रेट लिखियो वेंदो आहे त मूंखे यादि आहे मुंहिंजे घर में 1932 जी हिकु किताबु पियल आहे जंहिंमें 1932 जो रेट लिखियलु आहे रेट लिखण जो मतिलबु छा हुनजो इहो हूंदो आहे त तव्हां जेको तव्हांजी करंसी आहे हुनजी डिवैल्यूएशन तव्हांजा जेको ॿार आहिनि बिल्कुलु हुन सां रेलेवेंट इहा ॻाल्हि आहे त छो त माण्हुनि खे दिवाली इनकरेज कंदी आहे छो त लक्ष्मी देवी आहे जेको हुनखे असीं चवंदा आहियूं गॉडेस ऑफ धन हैप्पीनेस धन वेल्थ हुनजी उहा देवी आहे त लक्ष्मी जेको देवती आहे देवी आहे हुनखे जॾहिं तव्हां घर में वेलकम कंदा आहियो त उहो वेलकम खां पोइ ऑब्वियसली हिकु स्टेप बि हूंदो जेको प्रैक्टिकल स्टेप बि हूंदो आहे हुन में तव्हांखे उहा देवी या देवता एतिरी तव्हांखे उहा नॉलेज ॾींदा आहिनि या इक्विप कंदा आहिनि शयुनि खां त पोइ तव्हां सोन में केरु माण्हू इन्वेस्ट कंदो आहे केरु कणिक में केरु अनाज में केरु मिर्च में जीअं हिंदू तव्हां चयो त वापारी हूंदा हुआ अञा बि आहिनि त उहा इन्वेस्टमेंट हूंदी आहे ऐं उहा इन्वेस्टमेंट लिखंदा बि आहिनि असांजे घर में छा आहे त असांजा मुंहिंजे फादर खे इंक्लूड कंदे 4 चाचा आहिनि हिकु जी डेथ थी वई त जेको 4 चाचा आहिनि उहा असीं पोइ छा कंदा आहियूं हर को पंहिंजो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾींदो आहे उहा असीं रखंदा आहियूं ऐं उहा इन्वेस्ट कयो वेंदो आहे एट दैट वेरी रेट जेको हुन ॾींहुं मार्केट में हले पियो एतिरो सोन तव्हां वरितो आहे जीअं प्रियंका ॿुधायो त चांदी बि माण्हू वठंदो आहे चांदी जा सिक्का बि वठंदो आहे सोन बि ज्वैलरी बि वठंदो आहे इहा इन्वेस्टमेंट आहे हिकु त हिकु न्यू ईयर स्टार्ट थींदो आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ उहा सीज़न आहे
जंहिंखां पोइ हिंदुअनि में आई एम श्योर मुस्लिम कम्युनिटी में बि शादियूं स्टार्ट थींदियूं आहिनि। 2 सीज़न्स हूंदा आहिनि पाण जे एनुअल ईयर में, त हिकु पाण जो जेको पोस्ट मार्च अप्रैल जो सीज़न हूंदो आहे ऐं हिकु इहा सीज़न आहे जंहिंमें शादियूं स्टार्ट थींदियूं आहिनि। त हिन लाइ जेको पाण नया कपिड़ा वठंदा आहियूं, पाण ज्वैलरी वठंदा आहियूं, उहो अॻियां पूरो साल कमु ईंदो आहे। हिकु ॿी एडिशन इहा आहे त जॾहिं राम भॻवान बनवास में विया हुआ, उहो महीनो हुओ चेठ जो महीनो हुयो, जेको असांजा महीना हूंदा आहिनि हिंदू धर्म जे हिसाब सां, सनातन धर्म जे हिसाब सां। ऐं जॾहिं वापसि आया त उहो चेत्र जो महीनो हुयो। त कुझु जेको मिथ्स आहिनि, कुझु स्टोरीज़ आहिनि, उहे इहे बि चयो हिन मां इहे बि रेफर थींदो आहे त दिवाली जेको आहे उहा हिन जे करे न सेलिब्रेट कई वेंदी आहे। दिवाली जो हिकु पुराणी रेलिवेंस आहे जेको वेदनि में पुराणे किताबनि में तव्हांखे मिलंदी, बट हुनखे सेलिब्रेट हिन तरीक़े सां कयो वियो त छो त माण्हुनि खे लॻो त अॼु दिवाली आहे। ऐं जेको राम भॻवान जो वापसि जो अचण जो टाइम हो, उहो अॼु जे ॾींहंनि में अगरि ॾिठो वञे त उहो मार्च अप्रैल मई जो टाइम हुयो ऐं उहा नवंबर डिसंबर जो टाइम न। बट अक्सर तव्हां ॾिसंदो दिवाली, मुंहिंजी जेतिरी उमिरि आहे जमाड़, मूं हुन में कॾहिं न ॾिठो त दिवाली अक्टूबर नवंबर या डिसंबर जे अलावा कॾहिं आई हुजे। सीज़न जी तव्हां ॻाल्हि कई त माना शादियुनि जी सीज़न बि मतिलबु उहा जेको आहे दिवाली जीअं स्टार्ट थींदी, हिन खां पोइ तव्हां ॾिसंदो शादियुनि जी। तव्हांजी शादी थी आहे माना? न, मुंहिंजी अञा न आहे थी। तॾहिं तव्हां हिनखे फोकस घणो कयो? न, इहा हिकु हिन दिवाली ते हिन जो कुझु थियणु खपे न, त हे माना इनडायरेक्टली तव्हां मैसेज पंहिंजे घर ॾे ॾियण था चाहियो त हाणे मुंहिंजो ख़्यालु न, असांजो कमु पको थियल। यासिर खां ख़ूबसूरत गीत ॿुधंदासीं। यासिर छा ॿुधाईंदो? तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे, उहो पेश ख़िदमत आहे, इंशाल्लाह ज़रूरु पसंदि ईंदो। अच्छा, ओके। यासिर खे जेको आहे ॿुधंदासीं ऐं हिन ख़ूबसूरत मौक़े ते ॾिसूं था वरी असांखे उहो छा थो ॿुधाए।
जिते दिल फाथल हूंदिया उते सिर झुकियल हूंदो आहे जिते दिल फाथल हूंदिया उते सिर झुकियल हूंदो आहे महबूब जे माणनि अॻियां महबूब जे माणनि अॻियां आशिक़ मुअलो हूंदो आहे जिते दिल फाथल हूंदिया उते सिर झुकियल हूंदो आहे अहिड़ो पाण खे सम्झे थो जवान करे ऐलान सदाई सरियाम मुंहिंजो 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 वेलकम बैक हैप्पी दिवाली आहे जेको आहे तमामु सुठो ऐं ख़ुशगवार जेको आहे सभिनी जो मूड बि थी वियो आहे ऐं जेको आहे असांजो सेटअप जेको आहे तमामु ख़ूबसूरत लॻी रहियो आहे ख़ूबसूरत महिमान आहिनि ऐं ख़ूबसूरत कचहरी भले भई गॾोगॾु दिवाली जे हवाले सां खोड़ सारी इंफॉर्मेशन मूंखे ऐं आसिफ खे त मिली आहे सो बहरहाल हाणे असांजो हिकिड़ो नंढड़ो मासूम महिमान वीचारो रहिजी वियो आहे कहिड़ो उन सां बि मासूम हिते कचहरी कोई बि न आहे। कंदासीं। ओ मासूम नथो लॻे हेॾो गानो गायो अथई। अरे उहो न उनजे विच वारो अच्छा हाँ वो मेहमान है, वो मासूम है। संजय कुमार साहब का पूछना सी वो अपनी दिवाली की तैयारी कैसे करते हैं, कैसे मनाते हैं, कोई स्पेशल तैयारी आपकी भी होती होगी? उसको माइक हाँ जी। हैप्पी दिवाली एंड बिल्कुल हम यंगेस्ट लड़के और लड़कियां गर्ल्स और बॉयज़ बिल्कुल अच्छी तरीके से सेलिब्रेट करते हैं। पहले तो शॉपिंग करते हैं, 3 दिन की शॉपिंग होती है हमारी एंड फिर ये है कि हमें पॉकेट मनी मिलती है आशीर्वाद के तौर पे। कितनी मिलती है ये तो बता दो। अलग अलग एक्स्ट्रा अलग अलग है, बिल्कुल डिफरेंट है, पर ज़्यादा ही मिलती है क्योंकि साल में इस दिवाली पे कितना आपने कमाया है? 5000 अभी तक मुझे मॉम ने दिए हैं, फादर ने देना अभी बाकी है और भी फैमिली मेंबर्स हैं जो आशीर्वाद के तौर पे वो देते हैं। कितना अभी जमा कितना हुआ है बता दें। अभी तो 5000 हुआ है। 5000 हुए ना? 5000 अभी मॉम ने खाली दिए है, बट अभी और भी टारगेट कितना सेट किया है? 30 से अबव जाएगा। 30 से अबव जाएगा और बिल्कुल इसमें काफ़ी चीज़ें होती है कि जो घर की अपनी पर्सनल एक्सेसरीज है वो भी चेंज की जाती हैं। मोबाइल हो गया, लैपटॉप्स हो गए और बहुत भी सारी चीज़ें जैसे मैं ख़रीदता हूँ इस चीज़ों में। और इस खुशियों के त्यौहार पे मैं कुछ चीज़ें अपनी कुछ पैसे निकाल के मैं गरीबों को ज़रूर डिस्ट्रीब्यूट करता हूँ क्योंकि हमारी एक चैरिटी है राम चैरिटी के नाम से। हम उस चैरिटी के हवाले से हम लोगों को बांटते हैं क्योंकि खुशियाँ हम तो बनाते हैं पर वो नहीं बना पाते। असल खुशी तो उन्हें दिए लेके और मिठाइयाँ लेके और हम कपड़े लेके भी देते हैं। जबरदस्त। तो ये चीज़ें भी हम करते हैं और जो पॉकेट मनी मिलती है उससे हम गेट टुगेदर होकर फैमिलीज फ्रेंड्स वगैरह होटल वगैरह भी जाते हैं। घर का खाना इस टाइम कम खाते हैं, फायर वगैरह और चूल्हे वगैरह हो तो बहुत ही अच्छी तरीके से सेलिब्रेट करते हैं। हाँ जी संजय तमाम सुठी ॻाल्हि कई कि चैरिटी जी जॾहिं ॻाल्हि कई पई जेका ग़रीब जेके नसल ईद इहा आहे कि असां जेकॾहिं पूजा बि कयूं पिया ऐं असां जेकॾहिं ख़ुशियूं मल्हायूं पिया मिठाइयूं खायूं पिया त पर असांखे पंहिंजे जेको सो अराउंड मतिलबु ॾिसणु खपे पाड़े में ओड़े में जेको छा उहो माण्हू जेको आहे सो उहो मिठाई जेको आहे सो उन ताईं पुॼे थी, छा उन जेको आहे सो जेको असां वॻो हिकिड़ो महांगो डिज़ाइनिंग वारो पातो आहे छा उन वटि जेको आहे सो कुझु पाइण जे लाइ आहे, छा उन कुझु उन वटि खाइण जे लाइ न हूंदो पाइण लाइ किथां हूंदो। जेतिरा हालात असांजा बुरा लॻा पिया आहिनि। तव्हां खां पुछां पियो रिया कि तव्हां वॾा डिज़ाइनर थींदो ऐं इंशाल्लाह बेस्ट विशिस इन दिवाली तव्हांजी आहे ऐं उन में तव्हां जेको आहे पंहिंजे लाइ प्रेयर्स बि कई हूंदी, असां बि प्रे कयूं पिया तव्हां ॿुधो। सो तव्हां मतिलबु पंहिंजी कम्यूनिटी जे हवाले सां जेके बिल्कुलु वल्नरेबल आहिनि उन्हनि जे लाइ कुझु एम्स सेट कयो आहे, मक़सदु को सेट कयो आहे? मुंहिंजो त पहिरीं त इहो ई हर बिगिनिंग जेके स्टूडेंट डिज़ाइनर हूंदा आहिनि उन्हनि जो मेन मक़सदु इहो हूंदो आहे त अॻिते वञी करे उन्हनि खे पंहिंजो ई हिकिड़ो ब्रांड ऑन करिणो आहे ऐं मुंहिंजो बि उहो ई आहे। बट द थिंग इज़ के पहिरीं त जीअं तव्हां चयो त काफ़ी माण्हू अफोर्ड कोन करे सघंदा आहिनि त उन हवाले सां पहिरीं मुंहिंजो एम इहो आहे त मां ईअं ई पंहिंजे ब्रांड में प्राइज़िस रखंदमि जेके सभु अफोर्ड करे सघनि एंड इफ़ कोई अहिड़ा न आहिनि जेके अफोर्ड कोन था करे सघनि त उन जे लाइ बि पूरी कोशिशि कंदमि त त्योहार आहिनि या फिर कुझु बि आहे जीअं ईद अची वई, दिवाली अची वई त उन ते एटलीस्ट मां कुझु
पंहिंजे तरफ़ां करे सघां जीअं उन्हनि खे उहे बि पाए सघनि जिनखे अफोर्ड कोन था करे बिल्कुलु बिल्कुलु इहो मतलब जी इन खां थोरो वठो अॼु सुबुह जो असां इहा एक्टिविटी करे आया आहियूं जंहिंमें मां हिन खे बि थोरो गॾु रखंदी आहियां पाण सां जीअं त वेलफेयर ट्रस्ट आहे असांजी बि JMD वेलफेयर ट्रस्ट जे नाले सां सो अॼु सुबुह जो ई हिन जे हथां ई मूं बैग ॾियण आहियां माशाल्लाह जन में पूरो उन्हनि जो राशन आहे ड्रेसिस आहिनि कपिड़ा आहिनि अॼु उहो सभु पंहिंजे हथनि सां प्रियंका बिल्कुलु असां जेकी जेतिरी पूजा कयूं जेतिरी बि इबादत कयूं मां सम्झंदो आहियां पर जेकर इहा जेका सेटिस्फिकेशन हूंदी आहे न जेकर अॼु तव्हां इहा इन खां एक्सपीरियंस पुछो त छा करे फीलिंग सही तव्हांजो मतिलबु हाणे असां प्रेयर्स जी ॻाल्हि कयूंसीं त उहा कैफ़ियतूं ओतिरियूं न आहियूं पर जेकर असां गिविंग वारी ॻाल्हि कई त हुन में असांजी बॉडी ॿुधाए पई त असां छा आसिफ इहा ॻाल्हि मां ऐड कंदसि त हिननि दिवाली ते मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका दिवाली आहे उन में अगरि असां कुझु ग़रीबनि खे बि यादि कयूं था त सुठी ॻाल्हि आहे न उन्हनि खे खाराइणु खपे जीअं मिठाइयुनि जी ॻाल्हि कयूं था खाइण जूं ॻाल्हियूं कयूं था त पहिरियां त असांखे उन्हनि खे यादि करणु खपे भले चाहे होली हुजे दिवाली हुजे को बि त्योहार हुजे ईद हुजे त पहिरियां त उतां शुरूआत कजे जेका असांजी क़बूल बि पवे न लक्षा हम मजाक कर रहे थे कि हम जो है आपसे गुस्सा है कड़वी बातें की आपने बहुत मीठी बातें की और डाड़की जो है ना वो तो उसकी लैंग्वेज का जवाब ही नहीं है और मैं समझता हूँ सिंध में जितनी भी लैंग्वेजेस है ना वो सब कमाल की लैंग्वेज है हर लैंग्वेज में अपनी मिठास है तो आप कुछ मतलब ऐसा कोई मतलब कोई मकसद लक्ष्य का मतलब ही मेरे ख्याल मकसद है तो आपका क्या मकसद है मतलब किस तरह से मतलब हम ये पॉवर्टी खास करके जो है जो गरीब जो हैं ईद मतलब जो होती है या त्यौहार को कोई होता है वो खुशी के तौर पे हम सेलिब्रेट करते हैं और जहाँ पे इतनी बेबसी हो मायूसी हो गुर्बत हो हम इन चीज़ों को फिर किस तरह से सेलिब्रेट करें बहुत दुख होता है कि मतलब अगर उस साइड देखते हैं कि वहाँ पे इतनी भूख है प्यास है और इस तरह से बहुत मतलब हैवी हार्ट के साथ मतलब कहना पड़ता है कि हम वो सेलिब्रेशन नहीं कर पाते तो उनके लिए हमें क्या सोचना चाहिए क्या करना चाहिए कम्युनिटीज़ के लिए ठीक है यहाँ पे मैं पहले अपना एक्सपीरियंस बताऊँगी मैंने एक फेलोशिप की थी 1 साल की जो अभी यूनाइटेड स्टेट्स के 17 एजेंडाज़ हैं जिनमें से एक है ज़ीरो हंगर तो मैंने 1 साल कंप्लीट फेलोशिप की ज़ीरो हंगर पे जिस पे हमने कराची में काम किया तो हम क्या करते थे कि जो रेस्टोरेंट होते हैं ना वहाँ से जो बचा हुआ खाना होता है वो लेते थे और उन इलाकों में जाके बांटते थे जहाँ पे अफोर्ड नहीं कर सकते वो तो ये जो जर्नी रही 1 साल की इसमें हमने रेट किया कि हमारे जो कंट्री है उसमें जो भूख का लेवल है वो कितना है कितने ऐसे लोग हैं जो रोज़मर्रा की ज़िंदगी में सिर्फ एक वक्त का खाना भी नहीं अफोर्ड कर सकते हैं तो वो करने के बाद फिर मुझे ऐसा फ़ील हुआ कि देखें हर इंसान ना खुद से करना भी चाहे ना तो कोई नहीं कर सकता फाइनेंशियल इश्यूज़ होते हैं अभी मैं जैसे बात करूँ मैं स्टूडेंट हूँ मैं खुद अर्न नहीं करती तो मेरे लिए थोड़ा सा ये चैलेंज है कि मैं कैसे कर सकूं हेल्प कैसे कर सकूं तो हम मुख्तलिफ इदारों के साथ जुड़ सकते हैं सही बहुत आला जो कि इस चीज़ पे काम करते हैं और अपना जो सोसाइटी को पे ऑफ हम ऐसे कर सकते हैं गुड ज़बरदस्त माशाल्लाह ऐं जीअं इन्हनि जो नालो आहे या जीअं नाले जी मीनिंग आहे त ओढ़ो ई सोचनि बि थियूं ऐं सुठी ॻाल्हि के सां अर्न त नथी कयां पर दिलि मुंहिंजो चवंदो आहे माना मां कहिड़े तरीक़े सां कंहिं ॿिए जी हेल्प कयां त सुठी ॻाल्हि आहे तव्हां उन्हनि जेके बि इदारा आहिनि उन्हनि सां जुड़ी वञो ऐं पंहिंजो थोरो बि असां जेकॾहिं हिसो विझंदासीं त उहो त क़बूलियत अलाह साईं त हेतिरे तिनके खे बि क़बूल करे सघंदा सो बहरहाल जेको आहे असां जी हाँ बिल्कुलु लास्ट ईयर जेको सिंध में सूरत हाल हुई ख़ासि तौर ते जेको सैलाब खां पोइ ऐं हू एग्ज़ैक्टली इहो ई टाइम हो दिवाली जो टाइम हो त अञा हुकूमत सिंध ऐं ॿिया जेको फिलाई इदारा आहिनि उन्हनि टेंट सिटी लॻायो बि न हो त हुन खां पहिरीं असांजी मतिलबु 2-4 ॼणा सोशल मीडिया ते पोस्ट आई उहा क्लिक थी वई कुझु जेको माण्हू आहिनि हुन ॾाढी हेल्प कई वॾे पैमाने ते हेल्प कई त असां जामशोर में बदीन में टेंट सिटी लॻाया हुआ मतिलबु सिंध में सभिनि खां पहिरीं टेंट सिटी विदाउट एनी ऑर्गेनाइज़ेशन उहा असां लॻाया हुआ त हुन में कुझु न जेको बदीन साइड मेजॉरिटी हिंदू फैमिलीज़ हुयूं मेजॉरिटी उहे हिंदू फैमिलीज़ हुयूं जेको अगरि पॉवर्टी लेवल ॾिसूं त बिलो पॉवर्टी लाइन हुयूं त गुरबत जी जेका लकीर हूंदी आहे हुन खां हेठि हुयूं ऐं जेको इवन हुनजो जेको मंदरु आहे उहो बि पाणी जे विच में हो
त असांखे उमेद त न हुई त इहा का दिवाली बि सेलिब्रेट करे सघंदा, न ई हुननि खे का उमेद हुई। जंहिंजे घर में मतिलबु या सुम्हण लाइ छित न आहे त उहा किथां तव्हां घर में चांदी वठी ईंदा या इहा मिठाई वठंदा या नया कपिड़ा वठंदा। त असां जॾहिं ड्राइव कई हुई, जेको असां मां पुॼियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुन में आउं नथो चाहियां त पर जेको हुन खां पोइ सेटिस्फेक्शन जो जेको तव्हां चयो, उहा मेजर नथी थी सघे, उहो पाण मापी कान था सघूं। जेको तव्हांखे सेटिस्फेक्शन अंदरां जेको ख़ुशी मिलंदी आहे, हुनखे हिन पूरी दुनिया में का डिवाइस न आहे, का मैट्रिक्स न आहिनि जेको हुनखे मेजर करे सघे। त हू ॿार आहे, ऐं हीउ शो ख़तमु थिए तव्हांखे हुन खां पोइ पिक्चर सां ॾेखारींदुमि, त उहो ॿार आहे, उन्हनि खे नया कुर्ता पारायसीं, उन्हनि खे मिठाई ॾिनी, उन्हनि खे तारा ॾिना। कुझु अहिड़ा ॿार हुआ जंहिं फटाके तारा ॾिठल ई न हुआ कॾहिं। इहा ई त ईद आहे न, इहा ई त त्योहार आहे, इहा त दिवाली आहे। कमाल। सो जेको आहे हाणे इन ख़ुशीअ में वरी हिकिड़ो दफ़ो बादल भाउ खे ॿुधंदासीं। कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। मुझो सजदो उन्हीं खे आ, मुझो सजदो उन्हीं खे आ, जेको इंसान जे पासे। कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। मुझो सजदो उन्हीं खे आ, मुझो सजदो उन्हीं खे आ, जेको इंसान जे पासे। कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। ख़तीबन खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को। ख़तीबन खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को। न का हाजत आहूरन सां, न का हाजत आहूरन सां, न की गिलमान जे पासे। कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। मुझो सजदो उन्हीं खे आ, मुझो सजदो उन्हीं खे आ, जेको इंसान जे पासे। कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। तूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो। तव्हांजो आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो। इहो तुंहिंजो जे मज़हब आ, इहो तुंहिंजो जे मज़हब आ। आहियां शैतान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आ। असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आ। असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आ। न हूंदी का कॾहिं हाफ़िज़, न
हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ खुरे पैमान जे पासे उहा रहमान जे पासे उहा भॻवान जे पासे उहा रहमान जे पासे उहा भॻवान जे पासे मुंहिंजो सजदो उन्हीअ खे मुंहिंजो सजदो उन्हीअ खे जेको इंसान जे पासे उहा रहमान जे पासे उहा भॻवान 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 जे पासे लाजवाब लाजवाब लाजवाब। वेलकम बैक हैप्पी दिवाली ऐं हैप्पी दिवाली में तमामु ॾिसो था सभई चहिरा जेके आहिनि ख़ुशगवार लॻा पिया आहिनि ऐं गुल हेॾे बि आहिनि गुल हिननि जे चहिरनि ते बि जेको आहे सो मुस्कुराहट जे सूरत में मुरकनि पिया ऐं छो न ख़ुशी हुजे छो न जेको आहे सो या सेलिब्रेशन हुजे जॾहिं असां पंहिंजे ॾिहाड़नि खे मल्हायूं ऐं जेकॾहिं असां मल्हायूं ऐं जेकॾहिं न सिर्फ़ु हिंदू भाइर हुजनि ऐं असां सभु जेकॾहिं मिली हर मज़हब सां जेकॾहिं तालुक़ रखंदड़ हिक ॿिए जे इन्हनि मज़हबी ऐं जेको आहे सो कल्चरल रस्मुनि खे जेकर गॾु सेलिब्रेट कयूं त मां सम्झां पियो इहो भाईचारे जो दर्स आहे मोहबत जो पैगाम आहे ऐं सभु हिकु थी हलूं। बिल्कुलु बिल्कुलु ऐं जेको आहे तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां। अच्छा इन ते ई जेको आहे मनोज भाई कुझु चवणु चाहिनि पिया त क्या कहना चाह रहे थे आप? खूबसूरत बात कही थी कि होली के लिए भी चंद कलमात कहें। अरे हाँ जी, क्योंकि जो भी ट्रेडिशनल फेस्टिवल हमारे हैं उसमें ज़रूर एक मैसेज दिया है। होली का मैसेज भी यही है कि ये मिट्टी की चतुराई है, रूप अलग है रंग अलग, भाव विचार तरंग अलग है, ढाल अलग है ढंग अलग। आज़ादी है आज जिसे चाहो उसे बदलो, होली है तो आज अपर जिससे परिचय कर लो, होली है तो आज अपर जिससे परिचय कर लो। निकट हो तो बनो निकट कर और निकट तुम ही जाओ, रूढ़ी और नीति के शासन से मत घबराओ, आज नहीं बरसेगा कोई मन चाहे कर लो, होली है तो आज अपर जिससे परिचय कर लो, दिवाली है तो आज अपर जिससे परिचय कर लो। तो सच्चाई की जो जीत है उसका ये बड़ा शुभ अवसर है कि जो आपके लक्ष्य हैं, जो आपको प्राप्त करना है वो आप कर सकते हैं, लेकिन अमल के द्वारा कर सकते हैं, क्योंकि डॉक्टर इकबाल ने भी कहा था कि अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। और ये खाकी अपनी फितरत में है, ना नूरी है ना नारी है। तो भगवत गीता का भी यही मैसेज था जो कृष्ण ने अर्जुन से कहा था, जो हिंदू मजहब की सनातन धर्म की सबसे मुकद्दस तरीन स्क्रिप्चर है। उसमें कहा था कि हे इंसानों, ये मैं तुझसे कह रहा हूँ कि समाज तेरी कर्म भूमि है और तू अपनी कर्म भूमि के बांध से नापा जाएगा, इसीलिए तू कर्मों से भागने का जतन न कर, क्योंकि तेरा निष्काम कर्म ही तेरा कर्तव्य है और तेरा कर्तव्य ही तेरा धर्म। लेकिन ये धर्म केवल तेरे हित के लिए है तो वो धर्म पाप की ओर जाने वाला मार्ग है। इसलिए अपनों से मुक्त होकर समाज कल्याण के लिए कर्म कर, कि यही मोक्ष का मार्ग है, जन्नत का रास्ता है। तो जन्नत का रास्ता इसी में है कि आप इंसानों की भलाई बहबूद के लिए, मानवता की सेवा के लिए, करुणा की भावना से जब कोई काम करेंगे तो ऐसा फेल अल्लाह को भी पसंद है, ईश्वर को भी पसंद है और मेरे राम को भी पसंद है। और मेरा मैसेज भी आज का यही है कि अमन व अखवत, अदल व मोहब्बत, वहदत का प्रचार करो। अमन व अखवत, अदल व मोहब्बत, वहदत का प्रचार करो, इंसानों की इस नगरी में इंसानों से प्यार करो। कमाल कमाल कमाल। सूरज बनना मुश्किल है तो जुगनू ही बन जाओ तुम, और भाई हो तो भाई की खातिर इतना तो इशार करो, इंसानों की इस नगरी में इंसानों से प्यार करो। आपकी खूबसूरत महफिल में मैं एक बात ज़रूर कहना चाहूँगा, मैं पूरे पाकिस्तान से लीड करता हूँ हिंदू कम्युनिटी को, मजहबी, कि जो फ़लस्तीन भाइयों पर इस वक्त जो अत्याचार हो रहा है, आप देखें कि जो सांस लेने के जो वेंटिलेटर है वो तक उन्होंने, इसराइल ने नहीं छोड़ा। बर्बरियत का, जुल्म का जो सिलसिला उसने जो लगा रखा है वो करबला में भी शायद नहीं हुआ होगा। तो मैं तमाम पाकिस्तानियों से और तमाम हमारे हिंदू कम्युनिटी से एक रिक्वेस्ट ज़रूर करना चाहूँगा कि आप दिवाली मनाएं, ज़रूर मनाएं, अपनी खुशियों में गरीबों को भी याद रखें, और हमारे जो फ़लस्तीनी भाई हैं जो इस वक्त बहुत मुश्किल हालात में हैं उनके लिए प्रार्थना करें,
और मैं एक बात आपको डिक्लेयर करना चाहता हूं कि कुछ दिन पहले हमारी एक मीटिंग हुई है जिसमें हमने ये विचार किया, ये फैसला किया कि हमारे यहाँ सबसे जो उत्तम चीज़ कही जाती है वो कही जाती है यज्ञ। वो यज्ञ हम करेंगे फ़लस्तीन के लिए कि ये जंग बंदी रोकी जाए, ताकि अक़वाम मुत्तहिदा, यूनाइटेड नेशन और OIC और जितने भी जो इंटरनेशनल अथोराइज इदारे हैं वो इस पर नज़रसानी करें और अल्लाह ताला हमारे इस फेल को कबूल फरमाए, राम इस फेल को कबूल फरमाए, ताकि फ़लस्तीन पर जो भाइयों की जो जानें जा रही हैं, जानें ज़ाया हो रही हैं, वो ना हो। बिल्कुल, ये हम आवाज़ होकर हमने ये ना सिर्फ ये एक मैसेज है सबके लिए, लेकिन प्रे है हमारी कि अल्लाह ताला जो है हिन जेको आहे सो असांजी हिन धरती ते जेके बि माण्हू वेठा आहिनि पूरी दुनिया में जेके बि हिन टाइम जेको फ़लस्तीन हिन टाइम ज़ुल्म जी लपेट में आहे, त जीअं असां रावण खे जीअं शिकस्त मिली, जीअं यज़ीद खे शिकस्त मिली ऐं हक़ जी फतह थिए ऐं उन मज़लूमनि जी जेको आहे सो फतह थिए। इंशाअल्लाह जेको आहे सो मज़लूम हमेशह जो उन जी फतह रही आहे। अच्छा, प्रियंका भी वेठी आहे, उन्हनि खां बि को मैसेज वठंदासीं छा? जी ज़रूरु। मैसेज त इहो ई आहे कि सभ खां वॾो पहिरीं त इंसानियत जो, जीअं असां हींअर अदा खां सॉन्ग बि ॿुधोसीं जंहिंमें सबक़ु इहो ई दर्स ॾिनल हो। ॿी ॻाल्हि इहा मां इहा चवंदी हलंदसि त जीअं लक्षा ॿुधायो कि जेके ॿार आहिनि, जेके स्टूडेंट्स आहिनि, जेके अफोर्ड नथा करे सघनि या जन वटि पंहिंजो को कमाई जो, पंहिंजो को इनकम जो ज़रियो न आहे, सो अहिड़ा प्लेटफॉर्म काफ़ी आहिनि। ऐं मुंहिंजी जेका ख़ुदि जी जेका असांजी जंहिं वेलफेयर में मां कमु कयां थी, JMD वेलफेयर ट्रस्ट जे नाले सां, सो मुंहिंजी इहा ई रही आहे कि मां यंग यूथ जेसीं ताईं उन्हनि में अहसासु न पैदा थींदो न, त तेसीं ताईं उहे फील ई न कंदा त छा असांजे मुआशरे में कहिड़ा असांजा ग़रीब गुरबा ॿार भाइर जेके आहिनि। छो त जेसीं ताईं तव्हां उनखे अखियुनि सां न ॾिसंदा, प्रैक्टिसिस न कंदा, तेसीं ताईं तव्हांखे उन्हनि जो ॾुख, उन्हनि जी तकलीफ़ न ख़बर पवंदी। जी, त मां उहो ई चवंदी हलंदसि त जेको आहे सो मुंहिंजो इहो ई रहियो आहे कि मां यंग यूथ खे अॻियां वठी अचां। ऐं ॿी ॻाल्हि इहा कि छोकिरियुनि खे बि मां इहो ई मैसेज ॾींदसि अॼु दीवाली ते, त जेतिरो थी सघे, चाहे उहे असांजा मुस्लिम भाइर आहिनि, चाहे असांजा हिंदू भाइर आहिनि, अॼु बि अहिड़ी काफ़ी फैमिलीज़ आहिनि जेके छोकिरियुनि खे पढ़ाई जे लाइ रोकींदियूं आहिनि। सो एजुकेट कयो पंहिंजे ॿारनि खे, छो त जेसीं ताईं तव्हां उन्हनि खे एजुकेट न कंदो तेसीं ताईं उहो अमन न सिखंदा, पीस न सिखंदा। सो ॿी ॻाल्हि इहा कि हिकिड़ो ॿियो प्लेटफॉर्म आहे जंहिंजी मां मेंबर आहियां, सो दैट इज़ माइनॉरिटी राइट मार्च। अच्छा, न बिल्कुलु जेको आहे सो सुनीता खां बि मैसेज, सुनीता छोकिरियुनि जी ॻाल्हि पई हले, तव्हां बि जेको आहे सो हल त ठीकु आहे, कंसीडर कयूं था, तव्हां बि को मैसेज न, छोकिरियुनि जे लाइ तालीम तमामु घणी ज़रूरी बि आहे ऐं ॾियण बि घुरिजे। ज़ाहिर आहे उन्हनि में तालीम हूंदी, उन्हनि खे अकुलु हूंदो, शौर हूंदो, सम्झ हूंदो, त उहो वरी ईंदड़ वक़्तु कहिड़ो थो अचे ख़बर न हूंदी, ॾुखियो थो अचे या कीअं थो अचे, त उनखे फेस बि करे सघंदियूं, पावर बि उन्हनि वटि हूंदो, स्ट्रॉन्ग बि थी वेंदियूं, त हिकिड़ो सुठो फ़ैसिलो बि करे सघंदियूं ऐं स्टेप बि खणी सघंदियूं। मुआशरे में उथण वेहण जी उन्हनि खे सम्झ हुजणु खपे। हिकिड़ी इहा ॻाल्हि ऐं ॿी इहा ॻाल्हि त सिंध टीवी वारनि खे तमामु घणियूं मुबारकूं हुजनि ऐं असां उन्हनि जा थोराइता आहियूं जो हुननि ही दिवाली जो एॾो सुहिणो जेको मंच आहे सजायो आहे ऐं सभिनी खे गॾु कयो आहे ऐं ही तारीख़ ईअं ई ज़िंदा रहंदी आहे त असांजे त्योहार ईअं गॾिजी सॼी मल्हाईंदा आहियूं। इहो भाईचारे जो हिकिड़ो पैगाम भी आहे ऐं जब सभु जेके ॾिसनि था उन्हनि खे नॉलेज बि मिलंदी त ॾियारी छो मल्हाई वेंदी आहे ऐं छाजे लाइ मल्हाई वेंदी आहे। बिल्कुलु, ॾाढो इंफॉर्मेटिव बि हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे। लक्षा कुझु चवणु चाहे पई, लक्षा खां एक्सप्रेशंस तव्हां चवंदा। हा लक्षा, माइक न्यूज़ त हाणे तव्हां हिते मैसेज ॾियो त पोइ हिते, हा प्लीज़। मैं ये कहना चाह रही थी कि अगर हम इस वक्त माशरे में देखें तो पीस पे बहुत ज़्यादा काम हो रहा है जी, लेकिन सही मानों में अगर हम बात करें तो बहुत कम लोगों को पता है कि असल में अमन किसे कहते हैं। पीस मतलब जो है वर्ड है उसकी मीनिंग क्या है। उसमें दो चीज़ें आती हैं, एक आती है तालीम और दूसरी आती है तरबियत। तालीम तो है सबके पास, आजकल लोग अपने घर में मेरे ख्याल से पढ़ा रहे हैं, लेकिन तरबियत नहीं है। वो क्या देखते हैं कि अगर कोई स्कूल है जो कि 10,000 फ़ीस ले रहा है तो वो एक्सपेक्ट करते हैं कि तरबियत भी वही देंगे, मगर ऐसा नहीं है। तरबियत हमेशा वालिदैन से दी जाती है। तो छोटा सा मैसेज है कि बच्चों को तालीम के साथ तरबियत भी दें। बहुत आला, बहुत आला। तव्हां भी मतलब शॉर्ट मैसेज ॾेई छॾियो। शॉर्टली मां इहो चवंदसि त जीअं मुंहिंजी सिस्टर ॿुधायो त सुबुह जो बैग्स डिस्ट्रीब्यूट कया। तव्हांजी मोहबत वॾी आहे सिस्टर सां, है न? तव्हांखे हेॾे शॉपिंग जाम कराई आहे हिन जे करे, है न? अच्छा, मां इहो चवंदसि त अॼु मां जेकी शइ सिखी आहे उहा इहा आहे त पाण त रंगोली ठाहींदा आहियूं या फिर फटाका वग़ैरह जेके बि थींदो आहे
उहा त दिवाली सेलिब्रेट कई वेंदी आहे, पर असल ख़ुशी तॾहिं आहे जॾहिं सभिनी सां गॾु दिवाली सेलिब्रेट कयूं, उन्हनि सां दिवाली सेलिब्रेट कयूं जेके अफोर्ड कोन था करे सघनि, सही। त उन्हनि सां अॼु सेलिब्रेट करे अॼु दिवाली त्योहार जी नई मीनिंग। थैंक यू सो मच रिया, ॾाढो सुठो मैसेज ॾिनो। ऐं जेकॾहिं असां पीस जी ॻाल्हि कयूं, यार ये फुलझड़ी तो हम बचपन में ना लड़कियों को चढ़ाते थे फुलझड़ी, तो ये इन पे ज्यादा वो इनको भी दें ये भी। वाह 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 वाह। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स इन प्रोग्राम के स्पॉन्सर कयो ऐं इन दिवाली के सेलिब्रेट करण में असां सां सहकार कयो ऐं व्यूअर्स सभु ॾिसो पिया। ऐं जेकॾहिं असां पीस जी ॻाल्हि कयूं, अमन जी ॻाल्हि कयूं त PEACE जेको पीस आहे उनखे जेको आहे सो सम्झो, न के PEICE खे जेको आहे सो कयो, तॾहिं जेको आहे सो पीस नथो क्रिएट थिए। मां पंहिंजी ॿोली में न सभिनी खे हैप्पी दिवाली चवण थी चाहियां। हैप्पी दिवाली। न न न पंहिंजी ॿोली में। अच्छा पहिरियां सभिनी जी जेका सिंधी ॿोली में सभु मिली करे चवंदा हैप्पी दिवाली, सिंधी में त न हो। ॾियारी जी लख लख मुबारक। तव्हांखे दिवाली मुबारक, दिवाली मुबारक। हाणे तव्हां पंहिंजी ॿोली में चयो। बधाया ऐं असां ढाडकी में चवंदुमि त आख़िर में जेको सो हाणे ॾिसो फुलझड़ियूं बि थी वियूं, गाना बि थी विया, केक न कटियो, केक बि कटींदासीं ऐं मिठाई जेको आहे सो मिठाई त खाओ। अचो टूट पड़ो हेॾा जो, अचो मिठाई खाओ प्लीज़। बाबा मां हेॾे खे नथो खणाए, बाहि ॾींदी मूंखे कपिड़े में। हा सो प्लीज़ साईं प्लीज़। सबसे पहले आपको बहुत बहुत सर बहुत शुक्रिया, नहीं बहुत मुबारक हो। थैंक यू सो मच। और मैडम आपको भी कि आपने बहुत शुक्रिया हमारी कम्युनिटी के लिए खूबसूरत यार लेडीज फर्स्ट होता है, हम जेंट्स पे आ गए पक्का ना। ये ले आजे ये मुझे कपड़ा साड़ी दी। मैं कौन करण थैंक यू, बहुत खूबसूरत आपने सिंगिंग की है। थैंक यू सो मच। ये पकड़ो त सिंधी जिते गॾजन ऐं दिवाली सेलिब्रेट कर ऐं उते जमालो न थिए, कीअं पॉसिबल आहे? मुझे खत्म ही त पोइ हलूं था जमालो जी तरफ़। केक भी लिया था। जेको खटी आयो खैर सां हो जमालो, जेको लड़ी आयो लाड़ तां हो जमालो, हो जमालो, हो जमालो, वाह जमालो, जेको सुधी आयो खैर सां हो जमालो, वाह जमालो। मोर थो टिले राणा, मोर थो टिले, मोर थो टिले राणा, मोर थो जेको खटी आयो खैर सां। कमली के जमालो जमाना हो जमालो, लोग फोटा थालीअ में आऊं खणी पियो अचां, आऊं खयो पियो अचां, जिए सिंध जिए सिंध आऊं कंदो पियो अचां, जिए सिंध आऊं कयो पियो अचां। जेको खटी आयो खैर सां हो जमालो, असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आ हो जमालो, वाह वाह जमालो, हो जमालो, वाह वाह जमालो। ठगो पेर पेरा, ठगो पेर पेरा, ठगो पेर पेरा, ठगे चुल हजार, ठगो पेर पेरा, ठगो पेर पेरा, बाबा ठगो पेर पेरा। आया कत्तीअ जादी कचड़ जादी, जेको सखर वारी पुल थी हो जमालो, हो जमालो, बाबा जमालो, हो जमालो, बाबा जमालो। मुझो खटी आयो खैर सां हो जमालो, जेको सखर वारी पुल ते हो जमालो, 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 हो जमालो। सिंध जो जमालो।
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।